आंगुर न खणी सघंदो यही अच्छो कपड़ो साफ हूंदो आहे। मुफ्ती साहब जी जिंदगी ईअं साफ हुई। परावा भी मञींदा हा त वाकई जेकॾहिं सुन्नन में आलिम आहे त मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैह। उन रब्बानी आलिम बिन वलियन जो तव्हां करामतूं आलिमन खां ॿुधंदा आहियो, पर मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी जूं उहे करामतूं जेके तव्हां असां अखियुनि सां ॾिठियूं। केड़ियों करामतूं ॿुधाइजनि। मां पाण मुफ्ती साहब सां गॾु हिकिड़े सफ़र में मुफ्ती साहब खिपरे खां सांगड़ डिस्ट्रिक्ट में सिंध जे अंदर रात जो जलसो करे मोटी आयासीं। 2 बजे जो टाइम हो। रस्ते सां अचूं पिया त 6 चोर फिरी आया, गाड़ीअ खे रोकियऊं। मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैह फरमाद मां फ़कीर अब्दुल रहीम सिकंदरी आहियां, जे तव्हांखे कुछ खपे त मां ॾियां, जे चाहियो था त मुंहिंजी जान वठण आया हो त मां तव्हांजे लाइ हाज़िर आहियां। हू हिक ॿिए खे ॾिसी चवण लॻा त यार साईं छॾियोसि वञ। असां हलिया वियासीं। मुफ्ती साहब असांखे मना करे छॾी त बाबा कंहिंसां बि ॻाल्हि नाहे करणी। 3-4 महीननि खां बाद में उन साॻे रस्ते सां हलियासीं। साईं फरमाया बाबा उहे सभु माण्हू मारिजी विया। मूं चयो त साईं क़िबला या तव्हांजी करामत आहे संदन या आजी ही पाण फरमाद असां मदीने वारे साईं जी ड्यूटी था ॾियूं। जेकॾहिं को माण्हू कंहिंजी ड्यूटी कंदो आहे त उनजी हिफ़ाज़त जो ज़िम्मो उहे खणंदा आहिनि। असां मदीने वारे जी ड्यूटी था ॾियूं, मदीने वारे असांजो ज़िम्मो खणी छॾियो आहे। त इहे करामतूं भी मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जूं आहिनि। अहिड़ो कई करामतूं आहिनि, कई माण्हू ॿुधाईंदा तव्हांखे करामतूं। मिसाल तव्हांखे मिलंदा ॿियनि वलियनि जूं करामतूं तव्हां ॿुधियूं, मुफ्ती साहब जो असां अखे ॾिठियूं, तव्हां ॾिठियूं। कई हिते जा माण्हू ॿुधाईंदा त मुफ्ती साहब जूं करामतूं घणियूं ई आहिनि, पर मां चवंदो आहियां त वॾे खां वॾी करामत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जी इहा आहे जो दुनिया जे तख़्ते ते माण्हू तव्हांखे को कुकुड़ ज़िंदा करे ॾींदो, को माण्हू अॻे ज़माने में माण्हू मोल खे ज़िंदा कंदा हा। इहे करामतूं हुयूं। इहे सभु कम सवला आहिनि, पर जेका मुस्लमान माण्हूअ जी दिल मोल आहे उहा ज़िंदा करण ॾुखी हूंदी आहे। उहा केर ज़िंदा करण हर माण्हूअ जे वस जी ॻाल्हि कोन हूंदी आहे। पर कुर्बान वञा उन शेर मुस्तफ़ा तां जंहिं लखें मुस्लमान जूं दिलियूं ज़िंदा करे उनमें ईमान जी हिफ़ाज़त भी कई, उन्हनि खे अक़ीदो जी भी पैगाम ॾिनई ऐं रसूलुल्लाह जी मोहब्बत उन्हनि खे घोटे प्यारी आहे। मुफ्ती साहब जी करामत ज़ोर सां सुभान अल्लाह कोन आई। शायद तव्हां पान में बिज़ी आयो या रात तकरीर साईं जी ॿुधी आहे, हींअर ॿुधण जे मूड में न आयो। अहिड़ी तव्हां सुभान अल्लाह न चई जो मुफ्ती साहब हेॾी वॾी करामत आहे जो लखें तव्हां मां मुस्लमान अहिड़ा भी हूंदा जंहिंखे वज़ूअ जी ख़बर कोन है, गुस्ल जी ख़बर कोन है, पाकाई जी ख़बर कोन है, हलाल हराम जी ख़बर कोन है। मुफ्ती साहब तव्हांखे इहे करामत इहे ॿुधाए तव्हांजे दिल में विहारे वियो त नबी ने मदीने वारे साईं जो इश्क छा आहे, मोहब्बत छा आहे। मुस्लमान जे अॼु बच्चो तुंहिंजो या रसूलुल्लाह जो नारो हणे तो त या मुफ्ती अब्दुल रहीम जी करामत आहे। अज़ीज दोस्त मुस्लमान भाउ, मुफ्ती साहब जहान छॾे वियो आहे। अॼु 8 साल गुज़री विया आहिनि। माण्हू माइट पंहिंजे खे यादि कोन थो करे त यार मुंहिंजो माइट अलाए कॾहिं गुज़ारियो, पोएं महीने गुज़ारियो, 4 महीना गुज़री विया। पर हर सुन्नीअ खे यादि आहे त शेर मुस्तफ़ा बि आलिम दीन हो। 8 साल गुज़री विया आहिनि, पर माण्हू ईअं थो सम्झे त कल्ह बि मुफ्ती साहब हुयो, अॼु भी आहे, क़यामत ताईं आहे। छो त मुफ्ती साहब पंहिंजो फैज़ छॾे विया आहिनि। हक़ीक़ी औलिया उहे ई आहिनि जेके जहान मां ज़ाहिर था हलिया वञनि, पर उन्हनि जो पैगाम हले तो हक़ीक़त विलायत इहा आहे। अल्लाह वारो जॾहिं जहान में हूंदो आहे त उनजो फैज़ घटि हूंदो आहे, पर जॾहिं जहान छॾे वेंदो आहे त उनजो फैज़ ॿीणो थी वेंदो आहे। मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह सॼी ज़िंदगी काल अल्लाह व काल रसूल जो पैगाम तव्हां असां ताईं पहुचायो। अकेले सिर बद मज़हबन जो रद्द कयो। सब सुन्नी हिकड़े पासे हूंदा हा, पर उन वक्त जेकॾहिं मैदान में ईंदो त शेर मुस्तफ़ा अकेले ईंदो हो। कंहिंखे जुर्रत कोन थींदी जो मुफ्ती साहब जे साम्हूं अचे। अल्हम्दुलिल्लाह मुफ्ती साहब त ज़ाहिरी तान मां पर्दो फरमाए वियो आहे, हर हिक खे मञणो आहे, पर ईअं न समझजा त सुन्नी मां निधणको थी वियो आहियां, हाणे केर नाहे। अल्हम्दुलिल्लाह मुफ्ती साहब असांखे हथियार ॾेई वियो आहे। सुन्नी जे अॼु भी अहले सुन्नत जे मथां जेकॾहिं ॾुखियो वक़्तु ईंदो त संदसि बचड़ा मैदान में लही ईंदा, को परवाह न करे।
ये मुफ्ती साहब जा हथियार तवा दिसो पिया सोशल मीडिया जो दौर आ साईं अल्हम्दुलिल्लाह 17 का 20 किताब अरबी में छपिया जेके लबनान बेरूत वारन छपे दुनिया में बुधायो आ त असा आशिक रसूल सुन्नी मुसलमान पाकिस्तान भी रहूदा रुगो तवा बाहर सुन्नी ना हो ए मुसलमानो और उते भी वहाबियत जो रद जेकरे कयो त शेर मुस्तफा जे बचन कयो आ हित ब तवा असा जे अकीदे जा मुआफिज इंशाअल्लाह हित बगड आयो क़यामत में भी शेर मुस्तफा सा गन्नत में हला हलना से इंशाअल्लाह। अजीज दोस्त मुसलमान भा सुन्नियो मुफ्ती साहब तवा की हथियार रियो इन हथियार जी अहमियत के समझो इन जो कदर कयो असा अज रोता त मुफ्ती साहब का फैज वठो हा पिरायो हा जिंदगी में हासिल कोन करे सकिया सी अज हसरत है अल्हम्दुलिल्लाह बचड़ा ता के पैगाम जिन था दीन जो मुफ्ती साहब जो पैगाम अल्लाह रसूल जो पैगाम तवा ताई पहुंचे तो यो पान भी पढ़ उनते अमल कयो पंजे बच्चन के सिखारियो यकीनन अल्लाह वारो असा का जुदा जरूर थियो आ अज पाजी मजार में आ पर जेको उन सा मोहब्बत कंदो आ शेर मुस्तफा उन सा हमेशा जे ला गदा हाने तवा असा जे इंतजार जो घणियो खतब हाने मा साईं के खिताब जे ला अर्ज कुदस जा नशीन शेर मुस्तफा नायब सुल्तान अल वाइजी मुहक्किक अहले सुन्नत हजरत अल्लामा डॉक्टर मुफ्ती हकुन नबी सिकंदरी साहब के जेके पांजे नूरानी इरफानी बयान सा असा तवा जे दिलन के मुस्तफीज फरमाइन तवा जेके बीठायो या त वेहीरो या जलसे का बाहर हलिया वजो त जी जलसो डिस्टर्ब न जेके बीठायो चाहे इंतजामिया वारो एतरो कम ना है वेहीरो जडे कम पे त को थी हलियो वने पांजे आराम इत्मीनान सा वेहो त साईं जन जो बयान थे साईं जन जो इस्तकबाल नारन सा नारे तकबीर नारे जो आवाज होते जोर से आवाज जे नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे तहकीक नारे तहकीक नारे पीर उलमाए अहले सुन्नत फैजाने शेर मुस्तफा फैजाने शेर मुस्तफा फैजाने शेर मुस्तफा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली या फत्ताह या फत्ताह या फत्ताह सुब्हानका ला इल्मा लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम अऊज़ु बिकलिमातिल्लाहि ताम्मह मिन कुल्लि शैतानिन व हाम्मह व मिन कुल्लि ऐनिन लाम्मा सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल्हु फला हादिय लहु
ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمد عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون الذين آمنوا وكانوا يتقون لهم البشرى في الحياة الدنيا وفي الآخرة لا تبديل لكلمات الله ذلك هو الفوز العظيم. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين ببركة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد الفاتح لما أغلق والخاتم لما سبق ناصر الحق بالحق والهادي إلى صراطك المستقيم وعلى آله حق قدره ومقداره العظيم. حمد و صلاة खां बाद मुअज़्ज़ज़ व मुहतशम सामईन ज़ी वक़ार प्यारी जमायत सबोरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह अजो को ही पुरवकार प्रोग्राम जंहिंमें तव्हां ऐं असां समूरा हाज़िर आहियूं अल्लाह जी प्यारनि बाननि वलियनि नेकनि सालिहनि जे बारे में आ जंहिंमें तव्हां अल्हम्दुलिल्लाह शरीक थिया आहियो। आऊं फ़कीर बि हिन प्रोग्राम में हाज़िर आहियां। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो
अल्लाह जा प्यारा बाना औलियाए कामिलीन जिनखे अल्लाह ताला पंहिंजो दोस्त सॼो आहे, जिनखे अल्लाह तबारक व तआला पंहिंजो प्यारो बयान फरमायो आहे। याद रखो त इहे हर दौर में हुया, अॼु बि आहिनि ऐं इंशा अल्लाह तबारक व तआला सदा क़यामत ताईं अल्लाह जा प्यारा दोस्त कायम दाइम रहना ऐं उन्हनि जो फैज़ बि सदा कायम रहणो आहे। हिक ॻाल्हि तव्हां खे ज़हन में हुजे त बरसात वसंदी आहे, उन बरसात में अल्लाह ताला हिकड़ी ताकत रखी आहे। पानी आ, उन पानी में ताकत वा कहिड़ी, वा ताकत ही आ त पानी जिथे पवंदो उन जगह ते फसल थींदो, उन जगह ते वण बूटा थींदा, उन जगह ते अन्न थींदो। उतां खां खुश्क साली जेका आहे उन खुश्क सालीअ खे अल्लाह ताला ख़त्म फरमाईंदो आहे। पाणीअ में त ताकत आहे, पर तव्हां माशाअल्लाह ॿाराड़ियुनि जा बनी ॿारे वारा माण्हू आहियो, तव्हां खां इहा ॻाल्हि लिकियल न आहे त बरसात बि वसे, उन बरसात जो पाणी बि आहे, तव्हां जन इलाइक़नि जे मथां वसे बि सही, पर जेकॾहिं बनी कलर वारी आ, जेकॾहिं बनी ख़राब आ या मथां संगे मरमर लॻल आ त तोड़े जो उन जे मथां बरसात थिए, पर संगे मरमर जे मथां फसल कोन फुटंदो आ, छो त बरसात वठी बि आहे, उन पंहिंजो असर उन जे अंदर पाणीअ जे फुड़े फुड़े जे अंदर मौजूद बि आहे, पर उन जे बावजूद संगे मरमर मां सल्लो कोन फुटंदो आहे, संगे मरमर ते फसल कोन थींदो आहे, कलर वारी ज़मीन खे नफ़ो कोन थींदो आहे। हाणे इन में ॾोह बरसात जो नाहे, पर असुल ॾोह ही आहे, असुल ग़लती ही वा त हुअ जेका ज़मीन वा उहा ज़मीन फसल फुटाइण जे क़ाबिल नाहे, वो चाहे कलर वारी आ, चाहे संगे मरमर वारी आ, उहा बि ज़मीन वा, पर उहा फसल फुटाइण जी अहलियत नथी रखे। याद रखो त अल्लाह जा वली अॻे बि हुया, अॼु बि आहिनि, अल्लाह जे वलियनि जो फैज़ान क़यामत ताईं इन मींहं जी बरसात ऐं इन फुड़न वांगुरु वसंदो रहंदो आहे। या अलॻि ॻाल्हि आहे त का ज़मीन बंजर हूंदी आहे, का ज़मीन पक्की हूंदी आहे, का ज़मीन कलर वारी हूंदी आहे, पोइ उन में फैज़ कोन पुॼी सघंदो आहे, उन में ॾोह बरसात जो न, पर ॾोह असुल में उन ज़मीन वारे जो आहे। लिहाज़ा अल्लाह जे वलीअ जो फैज़ मिलंदो ई उन खे आहे जंहिंजी दिलि वारी ज़मीन सदा सुठी रहंदी। दिल बि हिकु ज़मीन आहे, ऐं इन ज़मीन जहिड़ी ज़मीन दुनिया में आहे ई कोन, छो त आम जेके ज़मीनूं आहिनि उन्हनि ज़मीननि में कणक थिए, जूअर थिए, बाजरी थिए, उन जगह ते साईं आलू थियनि, मटर थियनि, सब्जी थिए, पर हीअ जेका दिल वारी ज़मीन आहे, इन दिल वारी ज़मीन ते मुंहिंजे महबूब मदीने जी मोहब्बत वारो फसल लॻंदो आहे। इन में इश्क मुस्तफा जा खजाना आहिनि, लिहाज़ा इन जहिड़ी का बि सरज़मीन नाहे, इन जहिड़ी का बि ज़मीन नाहे। लिहाज़ा औलियाए किराम जे ज़िक्र मां या ॻाल्हि तव्हां सम्झो, औलियाए किराम जे ज़िक्र मां नफ़ो बि उन्हनि माण्हुनि खे थींदो आहे जिन जी नीयत भली हूंदी। जंहिंजी नीयत में खोट आहे, जंहिं माण्हूअ जो इरादो सुठो नाहे, उन माण्हूअ खे नफ़ो हासिल न थींदो। ज़मीन वारो मिसाल तव्हां प्यारी जमात जे आॾो मां अर्ज़ु करे चुको आहियां। हाणे समूरा तव्हां दुआ घुरो, अल्लाह तबारक व तआला मूं फ़कीर खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, ऐं अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनीनि खे हक़ सच ॿुधी उन जे मथां अमल जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन त चओ ई कोन था। अल्लाह तबारक व तआला तमां असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। हाणे समूरा गॾिजी मुंहिंजे महबूब ते दुरूद ऐं सलाम खे भेरो ॾियारियो त मां तव्हांखे अल्लाह जो क़ुरान मजीद ॿुधायां। सल्लल्लाहु अलैका या
या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। सब पढ़ो सल्लल्लाहु वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। या पखो कोन ॾिठो अथव माॾे ने हारियो सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। आवाज शौक सां सुभान अल्लाह जो अचण घुरिजे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो अला खबरदार इन बेशक औलिया अल्लाह जेके अल्लाह तबारक व तआला जा दोस्त आहे ला खौफुन अलैहिम अल्लाह ताला जे दोस्तन जे मथा न को हिन जहान में खौफ वा वला हुम यहज़नून न को अगले जहान में गमगीन थींदा। इलाहुल आलमीन उहे तुंहिंजा दोस्त कहिड़ा आहिनि। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में हर शय जो बयान फरमायो अल्लाह ताला पाण ऐलान फरमायो वला रतबियु वला याबिसिन इल्ला फी किताबिम मुबीन। तोड़े जो आली शया तोड़े जो खुश्क शया अल्लाह ताला आली ऐं खुश्क शय जो यानी हर शय जो बयान पंहिंजे पाक कलाम मजीद में बयान फरमाए छॾियो अल्लाह ताला इन कुरान पाक में जंहिंखे तिबियान लिकुल शैइन फरमायो अल्लाह तबारक व तआला हर शय जो बयान फरमायो इलाहुल आलमीन तुंहिंजा दोस्त कहिड़ा आहिनि। अल्लाह जा दोस्त आहिनि पर उन्हनि जूं निशानियूं कहिड़ियूं है मुंहिंजा भाव अज़ीज़ हर शय पंहिंजे निशान सां सुञापबी आहे। इलाहुल आलमीन ये तुंहिंजा जेके दोस्त आहिनि इन्हनि जूं निशानियूं कहिड़ियूं है अल्लाह ताला फरमायो मुंहिंजनि इन्हनि प्यारनि जो निशानियों मां अल्लाह तबारक व तआला बयान फरमाया थो उहे निशानियूं ॿुधंदो वञो ऐं पंहिंजो ईमान ताज़ो फरमाईंदो वञो। इलाहुल आलमीन उहे निशानियूं कहिड़ियूं है अल्लाह तबारक व तआला परी निशानी बयान फरमाई अल्लज़ीना आमनू अल्लाह तबारक व तआला जा जेके दोस्त आहे उन्हनि जी परी निशानी ही त अल्लाह ताला जो जेको दोस्त उहो दोस्त बेईमान हरगिज़ कोन हूंदो बल्कि अल्लाह जा जेके दोस्त हूंदा आहिनि उहे ईमान वारा हूंदा आहिनि। रुगो पाण ईमान वारा कोन हूंदा है बल्कि उन्हनि जे दर ते जेको ईंदो जेको उन्हनि सां संगत लॻाईंदो जेको उन्हनि जी सोबत में रहंदो अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे भी ईमान वारी दौलत अता फरमाईंदो हज़रत सोने इमामुल आरिफीन पीर साईं रोज़े धणी रबर रहमतुल्लाह अलैहि जे दर ते जेको आयो अल्लाह उनखे ईमान जी दौलत नसीब फरमाई हज़रत सोने कलंदर वटि जेके हाज़िर जे लाइ सोबत जे लाइ फ़ैदो हासिल करण जे लाइ हाज़िर थिया उन्हनि खे बि अल्लाह ताला ईमान वारी दौलत अता फरमाईंदो हज़रत अब्दुल लतीफ भिटाई वटि हज़रत शेर मुस्तफा रहमतुल्लाह ताला अलैहि तुंहिंजे मुंहिंजे उस्ताद हज़रत सोने मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी जे बारगाह में जेको वेठो अल्लाह ताला उनखे भी ईमान में ताज़गी अता फरमाईंदो जेको महबूब सुबहानी दिलबर दस्तगीर हज़रत अब्दुल कादिर जीलानी वटि ईंदो त उनखे भी ईमान जी दौलत अल्लाह अता फरमाए छॾींदो
या पहली निशानी अल्लाह ताला बयान फरमाइया अल्लदीना आमनो वे अल्लाह तबारक व तआला जा दोस्त है उन्हनि खे अल्लाह ताला या दौलत अता कंदो आ जो है ईमान वारा हुंदा है इलाहुल आलमीन नबी केड़ी निशानी आ अल्लाह ताला बयान फरमायो आ कुरान अल्लाह तबारक व तआला जो किताब आ अल्लदीना आमनो अल्लाह जा दोस्त ईमान वारा हुंदा है वकानो बी निशानी जेका अल्लाह ताला बयान फरमाइया एक ईमान वारी दौलत वा ऐं बी वरी अल्लाह तबारक व तआला हाजी साहब तू पाण पियो ॻाल्हाई सुभान अल्लाह बाबा नंढड़ा बार त ॻाल्हाइनि हाणे वॾड़ो अची वारो ॻाल्हाए त उनखे माण्हू छा सलाह जोड़े दे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या अल्लाह तवज्जो तवज्जो है ना फरमायो सल्लल्लाहु अलैहि व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह परी निशानी अल्लाह जे दोस्त जी ही अवा त उहो ईमान वारो हूंदो आ बी निशानी ही अवा त अल्लाह जो दोस्त तकवा ऐं परहेज़गारीअ जो साहिब हूंदो आ ये बुनियादी बद निशानियों अल्लाह बयान फरमायूं कहीं ॻाल्हायो आखिर वारा बि ॻाल्हायो कहीं बयान फरमायो बामे बिना जे ईसा बरमी जमे तछा हजरत अली अल्लाह जे घर में जमे तछा बामे बिना जे ईसा बरमी जमे तछा हजरत अली अल्लाह जे घर में जमे तछा कानून के फेराएगा देर कानवा लजपालो ला शरीक लहू उन जो ई शान आ मुंहिंजो खुदा मिड़िया खां मुंहिंजो खुदा मिड़िया खां वध मेहरबान वा लजपालो ला शरीक लहू उन जो ई शान आ मुंहिंजो खुदा मिड़िया खां आड़ो खलील जो जे ठह पहठरे तछा फिर ओ न वड जे मूसा वडड़ो करे तछा आड़ो खलील जो जे ठह पहठरे तछा फिर ओ न वड जे मूसा वडड़ो करे तछा दुश्मन के दिल बर जो दुश्मन के दिल बर जो ओ कंदो निगाह बानवा
लजपाल ला शरीक लहू उन जो ई शान आ मुझो खुदा मिड़ खा वध मेहरबान लजपाल ला शरीक लहू उन जो ई शान आ मुझो खुदा मिड़ खा। सुभान अल्लाह चओ ज़ोर सां। अब भाई ये दोस्त कहां जा न कौन था ॻाल्हाइनि ॻाल्हाए ज़ुबान खोल मुंहिंजा भाउ दी कहां जा दोस्त अॼुकल्ह एसपी जो दोस्त अचे थो मूंखे फिक्र न आहे कमिश्नर जो दोस्त अचे थो मूंखे फिक्र न आहे वॾेरे जो दोस्त अचे थो फिक्र न आहे सरदार जो दोस्त अचे थो फिक्र न आहे पटेल जो जेकॾहिं दोस्त अचे थो फिक्र न आहे पटवारीअ जो दोस्त अचे थो फिक्र न आहे डीएसपी जो दोस्त अचे थो फिक्र न आहे अदा हे ॾेहनि जे दातार मिठड़े रब जा दोस्त इहो पटवारीअ जो दोस्त इहो डीएसपी जो दोस्त इहो एसपी जो दोस्त इहो आईजी जो दोस्त इहो वज़ीर आला जो दोस्त पाण त दोस्त सदाए आईजी मञेस दोस्त अलई न वज़ीर आला दोस्त मञेस अलई न हिते अल्लाह जे वलियन पाण कोन चयो आ त असीं रब जा दोस्त आहियूं बल्कि रब पाण पियो फरमाए त इहे मुंहिंजा दोस्त आहिनि। इन्हनि पाण दावा कान कई आहे इहा ॻाल्हि मुंहिंजी यादि रखिजां ऐं अल्लाह जे वलीअ जी हिकु निशानी आहे अल्लाह से पनाह में रखे अॼुकल्ह रियाकारीअ जो दौर आहे ऐं माण्हू पंहिंजे पाण खे पाण पॾाईंदा आहिनि वलीअ बि सॾराईंदा आहिनि पर मुंहिंजा भाउ अदीद तोखे मूंखे अल्लाह ताला अहिड़ो कामिल रहनुमा उस्ताद ॾिनो जे पंहिंजी सॼी ज़िंदगीअ में मुंहं ते पंहिंजी तारीफ़ बि बर्दाश्त कान कई बल्कि माण्हू मुफ्ती साहब हज़रत शेर मुस्तफ़ा जे लाइ मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कंदा हुआ अव्हां बि उन्हनि जूं करामतूं ॾिठियूं जो बरसात अचण वारी आहे मुफ्ती साहब तकरीर शुरू फरमाए उहा बरसात उते बंद थी वञे अखियुनि सां तव्हां इहे करामतूं ॾिठियूं कननि सां ॿुधियूं पर अल्लाह जो इहो कामिल वली उन जे बावजूद पंहिंजी ॻाल्हि कोन कंदो हो पंहिंजे पाण खे ढकींदो हो लिकाईंदो हो अदा कामिल वलीअ जी हिकु निशानी इहा पाण कोन पॾाईंदो पंहिंजी ॻाल्हि पाण कोन कंदो ईअं कोन चवंदो त आऊं हेड़ो आहियां आऊं हेड़ो आहियां आऊं हेड़ो आहियां इहे अल्लाह जा वली ईअं ॻाल्हि कंदा कोन पर अल्लाह पाण कलामे मजीद में फुरक़ाने हमीद में ऐलान पियो फरमाए अल्लाह जे वलियनि कंहिं बि दावा कान कई आहे कंहिं बि दावा कान कई आहे पर अल्लाह पाण पियो फरमाए त इहे मुंहिंजा दोस्त दुरूद पढ़ता तो के अन्य गाल समझाया शौक दिखार सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या अल्लाह वरी दुरूद सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह शरीयत पाक असां खे टे शयूं ॿुधायूं हल उन ते असां खे यकीन रखणो आहे कहिड़ियूं शयूं हूअं त क़ुरान में हज़ारे लखे शयूं लखे मसइला पर बुनियादी टे शयूं आहिनि उन्हनि टिनि शयुनि ते तव्हां ऐं असां खे एतिक़ाद अक़ीदो रखणो आहे ऐं इन्हनि टिनि शयुनि में इस्लाम जो निचूड़ आहे खुलासो आहे विचो आहे कंहिं शइ जो कढबो आहे बाबा अर्क समझंदा हकीमन को वञी पुछियो अर्क गुलाब त समझंदा हो इहो अर्क आहे
ओ बटरे मण जेके आहिनि गुलाब गॾु कबा आहिनि वो बटरे मण गॾु करे उन्हनि खे ख़ासि तरीक़े सां पचाए मस वञी करे हिकु बोतल जेतिरो अर्क उन्हनि बटरनि मणनि मां निकिरंदो आहे। इन जो मतिलबु आहे त इन्हनि बटरे मण गुलाब जेके आहिनि उन्हनि बटरे मण जो अर्क इहो हिकु बोतल में आहे। ईअं इस्लाम जा हज़ारे लखे करोड़े मसइला आहिनि पर उन्हनि में बुनियादी तौर ते टे शयूं आहिनि जिन जे एतिक़ाद अक़ीदो रखणु फर्ज़ वा लाज़िम। घणियूं शयूं तव्हां खे ख़बर आहे त मां सबक़ पढ़ाईंदो आहियां ऐं सबक़ पचराईंदो आहियां ऐं सबक़ यादि कराईंदो आहियां। अख बूटे तकरीर आउं कोन कंदो आहियां छो त मां एॾो पंधु करे आयो आहियां। मुंहिंजे दिलि में इहो दर्द आहे, मुंहिंजे उस्तादनि मूंखे सेखारियो आहे, मुंहिंजे दिलि में इहा चाहत आहे। कहिड़ी इहा चाहत आहे त मां एॾो पंधु करे आयो आहियां। तूं बि पंहिंजे वक़्त खे क़ीमती बणाइण लाइ आयो आहे। माण्हू चवंदा आहिनि साईं तव्हां क़ीमती वक़्त कढी आया आहियो, तव्हांजी महिरबानी। मां ईअं न चवंदो आहियां, मुंहिंजो इहो कानून न आहे। मां छा चवंदो आहियां? मां चवंदो आहियां त ॿाहिरि जेको तो वक़्त गुज़ारियो आहे इहो तुंहिंजो वक़्त बेकार हो। अॼु तूं पंहिंजे वक़्त खे क़ीमती बणाइण लाइ आयो हां छो त अल्लाह वारनि जो ज़िक्र तूं ॿुधण लाइ आयो। असुल तुंहिंजो क़ीमतनि जी हेठाई कयम वो मुझे वक्त कीमती है। हजरत आपकी बड़ी मेहरबानी, आप तशरीफ लाए हैं। मैं इस्माइलानी में आने पर आपको सलाम पेश करता हूँ। आपने अपना कीमती वक्त इस महफिल मीलाद के लिए मकाम औलिया के लिए आपने दिया है। मैं ऐसा नहीं कहता, मैं कहता हूँ अल्लाह ने आप पर कर्म नवाजी फरमाई है कि तुम आए हो अल्लाह के वलियों की शान सुनने के लिए, शरीयत का पैगाम सुनने के लिए, अल्लाह जे वलियन जो मकाम बुधण लाइ आयो हां। मुझे महबूब मदीने वारे जो पैगाम बुधण लाइ आयो हां। अल्लाह तुझे वक्त खे मुस्तफा जे सदके कीमती बनाए छड़ियो आहे। न त असांजो वक़्त कहिड़ो कीमती आहे। इहा मां पंहिंजे तरफ़ां ॻाल्हि कोन थो कयां। अल्लाह जे हबीब जो फरमान आहे त इंसान जी जेका ज़िंदगी गुज़रे थी उहा समूरी बेकार आहे, बेकार आहे। पर मुंहिंजे महबूब फरमायो सिवाय उन कम जे जेको अल्लाह जी याद में गुज़रे, ज़िंदगीअ जी घड़ी जेका अल्लाह जे याद में गुज़रे उहा बेकार नाहे, या उन शइ में गुज़रे जेका अल्लाह सां ताल्लुक रखे थी। अल्लाह जे हबीब फरमायो हाणे इहा बेकार नाहे। बाक़ी इन खां सवा बि जेका बि ज़िंदगी आहे, का खाइण में गुज़री आहे, का सुम्हण में गुज़री आहे, का गिला में गुज़री आहे, का गीबत में गुज़री आहे, का ज़माने जे ताल्लुकात में गुज़री आहे, रब फरमाए थो त इहा समूरी जी समूरी तुंहिंजी बेकार कम जी उहा वा जंहिंमें तो अल्लाह जो ज़िक्र कयो या अल्लाह जे हबीब जो ज़िक्र कयो या अल्लाह जे हबीब जे उम्मत जे वलियन जो तो ज़िक्र कयो। हाणे तवज्जो फरमाए त तोखे ॻाल्हि समझाए त इस्लाम जो विचूर घणनि शयुनि में आहे। इम्तिहाननि में नकुल करायो वेंदो आहे। हिकिड़ो छोकिरो, माफ़ कजो शरीयत जे हद में ॻाल्हि कयां, वो छोकिरो वॾेरे जो तव्हांजे मुल्क जो न असांजे पासे जो चंड्रो हो। चंड्रो समझंदा आहियो? अमी छा चवंदा आहियो? वाह बि चवंदा आहियो। अमा चंड्रे के वाह बि चवंदा आहियो। सही आहे। चंड्रो हो सवा जड्डो। स्कूल में दाखिल कराइण वियसि, हिनखे स्कूल में दाखिल कयो। जी पढ़ियल घणो आहे? जी 5। हाँ जी हाणे कहिड़े क्लास में? जी 6 में दाखिल कयो आहे। जी अब हाणे 5 पढ़ियल आहे, पुराणो दौर हो, न को सर्टिफिकेट त हूंदा पर जे इम्तिहान वठंदासीं। जी ठीकु आहे। वॾेरो छा कयो जो उस्ताद जे पोयां थी बीह रहियो। छोरो हितां उस्ताद हीअं वेठो आहे, वॾेरो हमरा पोयां वञी बीह रहियो। त उस्ताद पुछो छोकिरे खां इम्तिहान वठां, पुट 2 ऐं 2? पोयां बीठल वॾेरे हीअं कयो त छोकिरे ॾिसी कयो 4। जी माशाअल्लाह तोखे त जवाब अचे थो। जी 3 में 2 मिलायासीं, घणा थिया? हुन कयो हीअं, हिन जो 5। जी अबा 2 मां 1 कढियोसीं त पोइ हिते छा बचो? हुन कयो हीअं। जी आंगुर
माना हिकु बच्चो समझो इन आंगुर कई तो हुन चयो बाबा हिकु बच्चो वरी हुन उस्ताद सवाल कयो चई ॾे ख़बर हिक मां हिकु कढी छॾिजे त पोइ ते छा बचंदो त पीउ पोयां इशारो कयो ॿुड़ीअ जो समझो था त हुन छोरे निहारे निहारे करे चई बाबा पोइ ते सोराख़ बचंदो समझ में काने ते बुढ़ी जो इशारो बा बुढ़ी आ ना यो तो कुछ कोने चिपो ते सोराख वनी बचंदो तो कुछ कोन बचंदो अरे मुजा भाव अजीज सो तवा का मां पुछां पियो त इस्लाम जो बुनियाद घणेन शय दे तो ता के मां अगी नकुल पाण कराया पियो तो बाबा इशारो करे तो छडिया मता इम्तिहान में फेल थी वणो हाने मुखे जवाब दे या मु गाल शरीयत जे हद में तवा के सिर्फ समझाई मुजा भाव अजीज इस्लाम जो विचूर घणेन शयन में आ गालायो मौला मदीने पाड़ा पट्टी वगालायो ट्रिन शयन में हाने पढ़ो दुरूद हिक हिक जो बयान कंदो वन्या तोखे औलिया जो मकाम समझाईंदो वन्या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह पहरी शया अल्लाह जी कुदरत इन्नते ईमान आणणो आ केड़ी शया पहरी अल्लाह जी चो अल्लाह जी किया अब्बा ही छतवा या छत बिना थंभे जे कान्हे बीठल बिना थूणीअ जे कान्हे बीठल इन छत खे बिहारण जे लाइ थंभो बि खपंदो आ ऐं इन खे बिहारण जे लाइ थूणी बि खपंदी आ पर अल्लाह तबारक व तआला जी कुदरत वा जो अल्लाह तबारक व तआला बिना थंभे ऐं थूणीअ जे एतिरो वॾो आसमान रब क़ाइम फरमायो आ इहा अल्लाह जी कुदरत वा एक मिसाल बियो मिसाल अल्लाह तबारक व तआला जो इंतजाम हुआ अल्लाह तबारक व तआला जो निजाम हुआ अल्लाह तबारक व तआला औलाद पैदा फरमाईंदो आ अल्लाह तबारक व तआला औलाद अता कंदो आ उन जो ज़रियो ऐं उन जो सबब अल्लाह ताला पाण मुकर्रर फरमायो आ हेडा औरत वा हेडा मर्द वा ऐं उन खां पोइ उन्हनि जो शरीयत जे मुताबिक निकाह थींदो आ ऐं अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो कानून मुकर्रर फरमायो आ ज़ाल ऐं मुड़स अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे हक़ शरअ जी इजाज़त अता फरमाई आ जॾहिं इहो सबब मुकम्मल थींदो आ उन सबब जे पूरे थियण खां पोइ अल्लाह तबारक व तआला हिलाल जो पाक पुट नसीब फरमाईंदो आ इहा अल्लाह जी कुदरत जो हिकु नज़ारो आ इया है ना ई थींदो आ ई अल्लाह ताला औलाद जो हिकड़ो निजाम ठायो आ पर अल्लाह तबारक तआला इन आदत जे बरखिलाफ मुंजा भाव अदीद थोड़ी गाल के समझ जा अल्लाह तबारक तआला आम तौर ते ई थींदो आ जो अल्लाह ताला पुत्र अता कंदो आ अल्लाह तबारक तआला धीअ अता फरमाईंदो आ अम्मड़ बि हूंदी आ अबो बि हूंदो आ अम्मड़ अब्बे जी मुलाकात सां अल्लाह ताला औलाद अता कंदो आ पर अल्लाह तबारक व तआला हजरत आदम खे न को अम्मड़ वा न को अब्बो वा अल्लाह तबारक व तआला उन हजरत आदम जड़े सोने जवान खे पैदा फरमायो आ इहा मुझे अल्लाह तबारक व तआला जी कुदरत वा हजरत आदम के अब्बो बना है हजरत आदम अलैहिस्सलाम के अम्मा बना है वो जमाने में तव्हां ॾिसो त मुंहिंजा भाव अदीद अल्लाह तबारक तआला इहो ई निज़ाम फरमायो आ पर हजरत आदम महल इहो कानून मौजूद नाहे तव्हां छा चवंदा आहियो त अल्लाह तबारक तआला हजरत आदम खे पंहिंजे कुदरत कामिला सां पैदा फरमायो आ ई चवंदा आहियो
वो हजरत आदम जहान में आयो सोने आदम अलैहिस्सलाम जी खलकत थिया अब तवा अल्हम्दुलिल्लाह इस्माइलानी वारा तवा जो रहबर रहनुमा रूहानी चो तभी दुरुस्त शरई चो तभी दुरुस्त जे मनियो था तो सुभान अल्लाह सा जवाब दिजो तवा जो उस्ताद वा हजरत शेर मुस्तफा सुल्तानुल वाइजीन सोनो मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी आहे या न अब मनियो थाया कोन था मनियो हजरत साईं मुफ्ती साहब के मनियो था न अम्मा जो उस्ताद आहे अल्हम्दुलिल्लाह अवा के मुफ्ती साहब पढ़ायो अवा के फैज अता फरमायो तो मुखे पक्का त तवा के हिन सवाल जो जवाब भी इंदो वो केड़ो सवाल सवाल ही आ त बाबा हजरत आदम ज़ाहिर में अल्लाह अव्वल रवानो फरमायो हजरत आदम आयो पर हकीकत ही अवा त अन्या आदम ब अल्लाह कोन पैदा फरमायो हो सोने आदम खां अगे अल्लाह सोने मिठे मोहम्मद करीम जे नूर खे पैदा फरमाए छे तवां जो अकीदो आहे तवां जो यकीन आहे तो आदम खां भी आहे अवलो रब तो खे कयो आहे ख़तमुर रसूल पैदा को न कयो रब तुझे मिसल पैदा को न कयो रब तुझे मिसल सारे आलम में इंसानो नबी तुझे शान मथा ओ कुर्बानो नबी घोरिया बार बचा जिंदो जान नबी तुझे शान मथा बिना बाछे तुहांजो वापा को जिस्मा मखे खे न वेहण जो तो ते हुक्म वध यूसुफ खां आहे तुंहिंजो हुस्न वध यूसुफ खां आहे तुंहिंजो हुस्न पसी होरूं थियो हैरानो नबी तुझे शान मथा ओ कुर्बानो नबी घोरिया बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा अल्लाह तबारक व तआला हजरत आदम अलैहिस्सलाम के तवज्जो ॾिजां ॻाल्हि समझजा मां ॾुखी ॻाल्हि कोन कंदुसि अल्लाह तबारक व तआला हजरत आदम के बिना अमड़ जे बिना अबे जे खलकियो आ या अल्लाह ताला जी कुदरत वा हजरत ईसा अलैहिस्सलाम के अमड़ आहे पर अबो कोन्हे अल्लाह तबारक व तआला हजरत ईसा जड़ो पाक पवित्र पुत्र अल्लाह ताला पैदा करायो आ अल्लाह तबारक व तआला बीबी मरियम खे अता फरमायो आ इन जगह ते अमड़ आहे पर अबो इन जगह ते कोन आ अल्लाह तबारक व तआला बिना सबब जे बीबी मरियम खे नबी पुत्र हजरत ईसा अता फरमायो आ इहा ब मुझे रब जुल जलाल जी कुदरत वा आहे या न गला गला जेको मञे थो उहो चवे आहे आदम वा उहाब अल्लाह जी कुदरत आहे हजरत ईसा वा इहाब अल्लाह जी कुदरत वा हाणे ॻाल्हि समझजा अदा अम्मा बि हुजे ऐं उहा अम्मा ईअं न बल्कि उहा अम्मा हजरत आमिना जहिड़ी पाक अम्मड़ वा ऐं अबो बि हुजे अबो हजरत अब्दुल्ला जहिड़ो जवान वा जेकॾहिं इन्ही ॿिन्ही अम्मड़ ऐं अबे हजरत अब्दुल्ला ऐं हजरत आमिना जी मुलाकात सा अल्लाह तबारक व तआला नूरुन अला नूर मोहम्मद मुस्तफा अता फरमाए इहाब मुझे अल्लाह जी कुदरत वा
जेकॾहिं मौलवी साहब इहा ॻाल्हि मञे ऐं चवे त हज़रत सुहिणो आदम वा अलाह जी कुदरत वा बिना सबब जे अल्लाह ताला सुहिणो आदम ख़ल्क़ियो वा अलाह जी कुदरत वा मुल्ला मञे थो हज़रत ईसा जी विलादत मञे थो चवे थो अल्लाह जी कुदरत वा छो त उते अबो नाहे उते फ़क़त अम्मा जो वजूद आ चवे थो कुदरत वा जेड़ी मल आमिना जे लाल जो वारो अचे त ओड़ी मल मुल्ला अल्लाह जी कुदरत ते एतराज थो करे एतराज कीअं एतराज थो करे मां तोखे समझायां थो वो एतराज हीअं थो करे जो चवे थो त अबो बथस अम्मा बथस ओ अम्मा अब्बे जे हूंदे नूर कीअं वा इहो त बशर वा ओ मां तोखां पुछां थो ओ आदम अलैहिस्सलाम अम्मा बि कोन्हे अब्बो बि कोन्हे उते रब जी कुदरत मञी थो हज़रत ईसा महल अब्बो कोन्हे अम्मा आहे उते कुदरत मञी थो त पोइ मुल्ला तोखे कहिड़ी लुंडी थी खाए महबूब जे बारे में चवी थो त अम्मा अब्बे जे हूंदे नूर कीअं हूंदो तो कुरान कोन पढ़ियो आहे रब पाण ऐलान फरमायो आहे क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन अल्लाह पाण फरमायो तहां दे मां घोट मुहम्मद मोकलियो आहे किताब खणी आयो आहे पाण नूर नाला नूर बणजी करे तशरीफ वठी आयो तो कुरान त पढ़ियो ई कोन लिहाजा तव्हांखे मञणो पवंदो त हज़रत आदम जो वजूद बि रब जी कुदरत जो मज़हर आहे हज़रत ईसा जो वजूद बि रब जी कुदरत जो मज़हर आहे त मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो नूर न अला नूर बणजी करे तोॾे मूॾे अचणु असां ते थोरा करणु असांजे मथां एहसान करणु इहो बि मुंहिंजे रब ज़ुल जलाल जी कुदरत जो मज़हर आहे ऐं सुन्नत जमायत वारे खे अल्लाह जी कुदरत ते यकीन ऐं ईमान आहे अब अल्लाह जी कुदरत ते यकीन ईमान आहे ॻाल्हायो आहे अल्हम्दुलिल्लाह आहे हाणे इहा पहिरीं शइ इहा वा जेके मां टे शयूं बयान कयूं आहिनि उन्हनि मां पहिरीं शइ इहा वा त अल्लाह ताला जी कुदरत ते यकीन तव्हांखे कामिल रखणो आहे वहाबिन वांगुरु नाक़िस नाहे रखणो छो त वहाबिन जो कामिल तव्हां छा था सम्झो त वहाबी रुगो अल्लाह जे वलियनि जा बेअदब रुगो नबियुनि जा बेअदब मां तोखे हिते जो हिते साबित करे इशारो त ॾिनो अथमि टाइम मूं वटि कोन्हे पर मां तोखे हिते जो हिते साबित करे ॾियां त इहे अल्लाह जा बि बेअदब ऐं गुस्ताख इहे अल्लाह खे बि चङी तरह कोन था मञे इहो तौहीद 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 इहो अजायो हिकिड़ो ठक वा उन ठक में लिकण जी कोशिश कंदा आहिनि यादि रखजां जेको रसूल पाक जो बेअदब आहे ओ अल्लाह जो ई बेअदब आहे यादि रखजां छो त मुंहिंजो महबूब मदीने वारो ऐं रब ज़ुल जलाल अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे अल्लाह ताला पंहिंजे दिलबर नबीअ खे ईअं कोन मोकिलियो रब फरमाए थो इहो मुंहिंजो महबूब मदीने वारो हेॾां ॾिस मुंहिंजो महबूब मदीने वारो जेॾी महिल हथ में का शइ खणी करे पथरियूं आहिनि पथरियूं उहे हथ में खणी करे हबीब हीअं उछलाईंदो आहे रब क़ुरान जी आयत नाज़िल फरमाईंदो आहे वमा रमैत इज़ रमैत वलाकिन्नल्लाह रमा ऐ मुंहिंजा महबूब मदीने वारा ये पथरियूं तो कोन पे हयूं मां रब ज़ुल जलाल पाण पे हयूं जॾहिं मुंहिंजा महबूब तो क़ुरान वमा रमैत इज़ रमैत वलाकिन्नल्लाह रमा ऐ मुंहिंजा महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये पथरियूं तो कोन पे चुटियूं काफरन खे ये तो कोन पे हयूं अल्लाह फरमायो त मुंहिंजा महबूब ये मां रब पाण पे हयूं मुंहिंजा भाव इहा ॻाल्हि सम्झणी पवंदी अल्हम्दुलिल्लाह रूए ज़मीन ते अक़ीदो सचो वा त कंहिंजो सचो वा जो या रसूल अल्लाह वारनि जो चओ ॻाल्हाए कंहिंजो अक़ीदो सचो आहे ॻाल्हाए सुण ॻाल्हाए कंहिंजो सचो आहे मतां कंहिं चक्कर में फाथो आहे मतां कंहिं मकर में फाथो आहे मतां कंहिं परेशानीअ में फाथो आहे मतां तुंहिंजे ज़हन में वहम अचे मतां तुंहिंजे ज़हन में को अकुल ते अहिड़ी का ॻाल्हि अचे अल्लाह जा प्यारा बाना जहान छॾे विया हज़रत साईं शेरे मुस्तफ़ा जहान छॾे वियो मतां तो ईअं भायो आहे त मैदान ख़ाली आहे अल्लाह जा बाना हिन ज़मीन जे मथां हूंदा आहिनि उहो वक़्त जो कामिल रब्बानी आलिम आरिफ हज़रत साईं ख्वाजा मोहम्मद इब्राहिम जान सरहंदी
सरहंदी गुलज़ारे खलील शरीफ सांबारे वारो वो पाण फरमाईंदो हो त अल्लाह जो वली जॾहिं जहान में आ पो लठ खणी करे पाण हीअं फरमाईंदा ये लठ जीअं ज़मीन ते खोड़ भी आ पाण फरमाइनि था त इहा लठ खुतल आ हेठि ज़मीन ते त इहा ज़मीन जो दायरो घणो घेरींदी 2 इंच 3 इंच 4 इंच हेठां घणी हूंदी आहे लठ 2 इंच वध में 1.5 इंच इहा ज़मीन ते खुपी आ एतिरी ज़मीन खे घेरियईं पर हज़रत साईं ख्वाजा मोहम्मद इब्राहिम जान सरहंदी जहिड़ो वली कामिल फरमाईंदो इहो साॻो वली जेड़ी महिल हीअं ज़मीन ते सुम्ही रहंदो आ यानी पंहिंजे रोज़े में हलियो वेंदो आ त अॻे ज़मीन ते उन जी जेका ताक़त वा ईअं सम्झाइण लाइ त जहिड़ो इंच वा 2 वा हाणे जेॾी महिल ज़मीन ते हीअं सुम्ही पवंदो आ हाणे उन जी ताक़त ॿीणी थी पवंदी आ पोइ सुतल तोड़े शाहपुर चाकर में आ इस्माइलाणी उन जवान खां परे कान्हे फैज़ पंहिंजो विरहाए पियो अल्लाह जे वलियन जो फैज़ हलंदो आ अल्लाह जे प्यारन बानन जी बरकत हलंदी आ लिहाज़ा एड़ो वहम न कजा मुफ्ती साहब न है ता वहम कंदा हो मुखे खबर आ काने ज़हन में मुफ्ती साहब न है अलाई छा थींदो अलाई छा थींदो अलाई छा थींदो अलाई छा थींदो कुछ कोन थींदो कुछ कोन थींदो कल्लब बद मज़हबन में अहले सुन्नत जे मुखालिफन में कल्लब इहा जुर्रत कान है हज़रत साईं जिन के विसाल फरमाए 8 साल खां वधीक वक्त गुज़री वियो आ हाणे 9 साल शुरू वारो आ पर अॼु ताईं साईं पर्दो करे वियो आ अॼु बि कंहिं बद मज़हब में जुर्रत कोन्हे जो फ़क़ीरन जे साम्हूं अची सघे अचण खां अॻे हुनखे धोबीअ जो इंतज़ाम करणो पवंदो त मुंहिंजा कपड़ा ऐं शलवार वञी धोइजां या रसूल अल्लाह चवण वारनि जे साम्हूं क़यामत ताईं केर बि कोन थो अची सघे मुस्तफ़ा मदीने वारे जी सुन्नत जमायत ते नज़र वारा अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह मुझा भाव दीद कदे कदे इंसान के वहम थी पवंदो आ छो त इंसान बेचारो जल्दी मायूस थींदो नहीं तबीयत प्रोपेगेंडा में बची वेंदो आ ऐं सोचींदो आ त अलाए छा थींदो हाणे तव्हां खे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई त अल्लाह जी कुदरत ते असां खे यकीन कामिल आ अल्लाह ताला सबब सां दे तभी रब आ बिना सबब जे अता करे तभी रब आ पर वहाबी चवे थो त सबब सां दींदो त हा रब आ पर बिना सबब जे इहो कीअं थींदो जो तू छो थो सड़े ॼण वारी ज़ात मुझे अल्लाह जी आ जंहिंखे ॾिनो थई उहे अल्लाह जा प्यारा बाना दोस्त ॼण वारो अल्लाह अता फरमाइण वारो अल्लाह असां सुन्नत जमायतदारन कॾहिं चयो आ कहिड़े असां जे किताब में लिखियल आ कहिड़े असां जे बुजुर्ग फरमायो आ त अल्लाह ताला कंहिं शइ खां मनो कंदो आ अल्लाह झलींदो आ ऐं असां जा बुजुर्ग ज़ोरी अल्लाह को वो कम कराईंदा असां इएं त कॾहिं कोन चयो आ नऊज़ बिल्लाह इएं चवण कुफ्र आ इएं चवण हराम आ असां जे कंहिं किताब में इएं कोन लिखियल असां जे कंहिं आलिम इएं कोन चयो आ असां जो अकीदो इहो न आहे बाक़ी जेकॾहिं वहाबी की दिमाग में भूसा भरा हुआ है तो वो भूसा मैं तो नहीं निकाल सकता मैं उसे नसीहत कर सकता हूँ अल्लाह हिदायत ॾियण वारो आ दुआ कयो त अल्लाह तबारक तआला तव्हां असां खे अहले सुन्नत व जमात जे अकीदे ते इस्तिकामत अता फरमाए हाणे दुरूद पढ़ त ॿी ॻाल्हि सम्झाए सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या अल्लाह तव्हां खे मदीने पाक हलणो आया कोने हलणो जंहिंखे मदीने पाक हलणो आ हथ मथे करे अॼु भी आधी रात जो मुखे सुहिणो सरवर याद पियो निंड नीणन जी फिटी वई हो तो हर हर याद पियो
अॼु बि आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो निंड नीणल जी फिटी वई ओ तो हर हर याद पियो इश्क बारण बारिया मुत मग मदीन जा सारिया मुत मग मदीन जा सारिया इश्क बारण बारिया मुत मग मदीन जा सारिया मुत मग मदीन जा सारिया घोड़ा घड़ियों की घारिया घोड़ा घड़ियों की घारिया जेके रात रह पर याद पियो निंड नीणल जी फिटी वई ओ तो हर हर याद पियो अॼु बि आधी रात जो मूंखे सुहिणो सरवारो याद पियो निंड नीणल जी फिटी वई हो तो हर हर याद पियो अबा हिकड़ी शया कुदरत जंहिंजो ताल्लुक अल्लाह जी ज़ात सां ॿी जेका इस्लाम में बुनियादी शया उनखे चइबो आहे मोजज़ो मोजज़ो कुदरत जो ताल्लुक अल्लाह जी ज़ात सां हूंदो आहे ऐं जेको मोजज़ो हूंदो आहे उन जो ताल्लुक अल्लाह जे नबियुनि सां हूंदो आहे कुदरत जो ताल्लुक कैसां चो कैसां अल्लाह सां ऐं मोजज़े जो ताल्लुक वरी अल्लाह जे प्यारनि बारनि नबियुनि सां हूंदो आहे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हर नबीअ खे मोजज़ो अता फरमायो आहे हज़रत आदम खे अल्लाह तबारक व तआला मोजज़ो अता फरमायो आहे हज़रत सुहिणे नूह नबीअ खे अल्लाह तबारक व तआला मोजज़ो अता फरमायो आहे हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला मोजज़ो अता फरमायो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला मोजज़ो अता फरमायो आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला मोजज़ो अता फरमायो आहे पर जेड़ी मल वारो आयो तुझे मुझे सरदार आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो हज़रत आदम खे हिकु या ॿ मोजज़ो हज़रत नूह खे हिकु या ॿ मोजज़ो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे हिकु या ॿ या 5 या 9 मोजज़ा हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे बि अल्लाह मोजज़ा अता फरमाया पर जेड़ी मल तुझे मुझे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो वारो आयो अल्लाह ताला फरमायो या अय्युहन नासु क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम अल्लाह ताला फरमायो मुंहिंजो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजन वारन खां वठी करे पंजन कदमन समेत सारो जो सारो मोजज़ो बणजी करे तशरीफ वठी आयो आदम के हिकु मोजज़ो ब मोजज़ा 3 मोजज़ा 4 मोजज़ा नूह नबी के 2-3 मोजज़ा मुंहिंजा भाव दीदा अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो वारो आयो अल्लाह ताला ईअं कोन फरमायो ही कुरान पाक मां तुंहिंजे साम्हूं पढ़ियो अल्लाह ताला फरमायो या अय्युहन नासु क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना अल्लाह ताला मुझे महबूब के बुरहान फरमायो बुरहान इन जो मतलब मुझे महबूब जा हथ मोजज़ो चो सुभान अल्लाह हबीब जा लब मुबारक मोजज़ो चो सुभान अल्लाह हबीब जो निहारण मोजज़ो चो सुभान अल्लाह हबीब जो हलण मोजज़ो चो सुभान अल्लाह अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो लुआबे दहन मोजज़ो अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जेड़ी मन पंहिंजा नेण खणी निहारींदो महबूब जो निहारण बि मोजज़ो
सारो जो सारो मुझो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोजज़ो ही मोजज़ो बणजी आयो आ। मुझा भाव मां तोखे केड़ी गाल करे केड़ी गाल कया, हबीब जे लबन जी गाल बुधाया, हबीब जे हथन जी गाल बुधाया, हबीब जे आंगुरन जी गाल बुधाया, हबीब जे हिन के चेबो अरबी में अर्राह हेया उन खां पोइ तेया यो अरबी ज़ुबान अर्राह यानी तिरी मुबारक अल्लाह जे हबीब जे हिन हथ मुबारक इन तिरी मुबारक जी गाल बुधाया है या कदम पाक जी गाल बुधाया है या महबूब जे नेणन जी गाल बुधाया है। हजरत अब्दुल लतीफ भिटाई जेड़े वली ज़ियारत त कई न तदे दिसी करे ची ची जखरे जहड़ो जवान दिसा कीन देह में मोहड़ मिडनी मुरसले सरस संदस शान फकान काब कौसैन औ अदना मुयस्सर छुस मकाम हियो आगे जा एहसान जहे हादी मेड़ियो में एहड़ो। हजरत अब्दुल लतीफ इं कोन फरमायो हो जो अल्लाह जा वली सद पिया कंदा वजन चवंदा पिया वजन माणिक मिट्र संदोम मुझो ऊंदा ही में सोझरो हशर वेल हिसाब में ओ छदे ना वींदोम ओ सारियो सद कंदोम मुझो कोई हार लोके च धणी। यो अल्लाह जे वलियन तदे त चयो वे त मुझो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाने मेहरबान हन असां ते करम नवाजियूं फरमाईंदा। हाने बी जेका शय आ जंहिं जे मथां एतकाद रखणो आ अकीदो रखणो आ उहो आहे नबिन जो मोजज़ो। सब चओ छा आहे नबिन जो। हाने इते हिक ॻाल्हि जो फ़र्क़ ख़बर पवंदी केड़ी तवाजे बेले में अवाजे खुजदार में पूरे बलोचिस्तान में असांजी पूरी सिंध में तवा के मां इजाजत थो दिया इस्माइलानी वारा बेले वारा जेके आलिम जेके असांजा मुअज़्ज़िज़ माण्हू आहिनि मेहरबानी करे मूंखे अहिड़ो को वहाबी मुल्ला ॻोल्हे ॾियो जेको मोजज़ो करे ॾेखारे। आए कोड़ वहाबी जेको मोजज़ो मता हुजे ता बरोच ॾाढा माण्हू बलोचिस्तान जा माण्हू आयो ॾाढा पता ता वट को वहाबी जिद करे त नसीमा मोजज़ो ॾेखारी आहे को जेको चवे ता मोजज़ो ॾेखारिया कोन ॾेखारे सघंदो जे कदे ॿुधाया जे कदे चवे ॿुधजा हा मां मोजज़ो ॾेखारियां थो त ईअं चवण वारो काफ़िर पाण ई मञींदो त इहा ॻाल्हि मौलवी सही थो चए तो तम छो इन जे करे त मोजज़े जी दावा नबी जेकॾहिं चई त आऊं मोजज़ो कंदुसि त पोइ इन मथां नबूअत जी दावा थो करे ऐं नबूअत जी दावा हाणे करण वारो केरु आहे जो काफ़िर आहे जो केरु आहे चओ केरु आहे। लिहाजा मुड़स के खबर आ त वटो उस्ताद बिल्कुल ठीक दिनो आ हिन मां जान कोन छडाए सगंदुस मोजज़े जी दावा नथो करे सके जे चवे त आऊं नथो करे सगा त पो चइजांस त नबी के पो पाण जेड़ो कीअं थो चवे तू त मोजज़ो कोन थो ॾेखारे सके हबीब आंगुर जो हीअं इशारो कंदो आ त चंड ॿ टुकर थी पवंदी तू दावा किया तो करे त हबीब ही असा एक जेड़ा जने तू मोजज़ो नथो ॾेखारे सके त फर्क तो वडो आ फारिक तो वडो आ। हबीब ही उंगली जो इशारो फरमाए ही हबीब ही फरमाए चंड जेको आ जो ॿ टुकर थी पवे एकड़ो हेडा करे मोजा भाव अजीज या गाल तोखे मञणी पवंदी इहो शरीयत पाक जो कानून आ त जेको मोजज़ो आ वो मोजज़ो फकत नबी जे हथ ते ज़ाहिर थींदो आ बे जे हथ ते ज़ाहिर न थींदो आ। हाने तोखे मुखे इन ते भी यकीन रखणो आ पर महबूब जो हिकु मोजज़ो ॿुधाए तो जो सीनो ठरे। बाबा जे थका हुजो त हथ खणी कढऊं ता ओना आयो थका ओ दुरूद पाक ॿुधायो त मुस्तफा जो मोजज़ो ॿुधायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैहि या हबीब
बल्लाह शौक सा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। हदीस पाक रिवायत फरमाइण वारो महबूब जो सहाबिया जंजो नालो हजरत जाबिर बिन अब्दुल्लाह आजो सुभान अल्लाह। केरवा जो सहाबी चो केरवा ओ लगी तुझी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना लगी तुझी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना। असहाबी पहरो नंबर असहाबी पहरो नंबर प्यार में हुआ परवाना लगी तुझी तार जन खे यूसुफ यार हुई हिकड़ी जुले हैरान यूसुफ यार हुई हिकड़ी जुले हैरान पर मदनिया ले मुल्क चरियो मदनिया ले मुल्क चरियो मलाइक भी मस्ताना लगी तुझी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना। असहाबी चो असहाबी पहरो नंबर प्यार में हुआ परवाना लगी तुझी तार जन खे। हजरत जाबिर बिन अब्दुल्ला कोल मुस्लिम शरीफ कोल बुखारी शरीफ कोल हदीस पाक जा किताब कोल मुस्नद इमाम अहमद बिन हंबल कोल सही इब्ने हिब्बान कोल सही इब्ने खुजैमा मुजा भावदीद हदीस जे हिक किताब में न बल्कि यो हवालो मां तुझी खिदमत में सवन किताबन में ॾेखारण लाइ तैयार आया। हजरत सैयदना सुनो जाबिर बिन अब्दुल्ला रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइंदो आ हिकड़ी जंग वा उन जंग तां वापस थिया आहियूं अल्लाह जे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां असी असहाब सगोरा गॾु आहियूं। हलंदे हलंदे हिकड़े ॻोठ में पहुतासीं उन ॻोठ जो नालो हुदैबिया वा हुदैबिया उन हुदैबिया वारे मकाम ते जेड़ी महिल असीं पहुतासीं त असां जो पानी खत्म थी वियो। सफर जो यो कम कदे ज़ाद आहे कदे ज़ाद न आहे कदे इंसान जो केड़ो हाल कदे इंसान जो केड़ो हाल। हजरत सैयदना जाबिर थो फरमाए अबा तवज्जो आहे या थकजी पिया बुधो पिया न तवज्जो समूरा तवज्जो हजरत जाबिर थो फरमाए असां जो पानी खत्म थी वियो आ। हबीब अकरम खे अर्ज़ कयो सो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पानी खुटी वियो हाणे हुदैबिया जे मकाम ते असां पड़ाव लगायो ऐं उते असीं वेठासीं। मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं फरमायो वञो लश्कर मां कुछ न कुछ पानी गोले त अचो। हजरत जाबिर अर्ज कयो या रसूल अल्लाह हाज़िर। जाबिर रिवायत हो फरमाए कि लश्कर में सजे में घुमियासो
घुमी अबा वट्टी समझंदा हो अलाए कोन वट्टी वट्टो न वट्टी या वटड़ी समझंदा हो वट्टो वॾो थींदो आहे असां वारे उत्तर वारे पासे उनखे जमन बि चवंदा आहिनि वॾो हूंदो आहे वरी जमन अञा वॾो आहे बाबा जमन खणी आ वट्टो खणी आ वो वट्टो वॾो आहे प्यालो प्यालड़ी वट्टो वटड़ी नंढड़ी वट्टी समझो सासर बि वॾी आहे नंढड़ी थींदी आहे वट्टी या का ॾुखी शइ कोन्हे जो इन ते टाइम लॻायां साहबी सुहिणो जाबिर थो फरमाए त सॼो लश्कर घुमियुसि ओ लश्कर घुमी करे वट्टीअ जेतिरो मूंखे पाणी मिलियो ओ वट्टीअ जेतिरो पाणी खणी अल्लाह जे हबीब जी बारगाह में हाज़िर या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही हेतिरो पाणी मिलियो आहे ॿियो त पाणी आहे कोन अल्लाह जे हबीब फरमायो औरते ॾे उहो वट्टीअ वारो पाणी हबीब जे आॾो ॾिनई अबा जमा सगोरी तवजो ॾींदव त ॻाल्हि सम्झ में ईंदव हे तवजो न हूंदव त पोइ पाण वञी बनी घुम होटल घुम पंहिंजे ज़माने जा कराची ऐं बेलो माशाल्लाह हब चौकी बीठो बाज़ार में घुम उहा तुंहिंजी मर्ज़ी आहे तवजो फरमाइजा अल्लाह जे हबीब उहा वट्टी मुबारक हुन खां वरती ऐं उहा वट्टी मुबारक वठी करे अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजूं हे पंज ई आंगुरियूं मुबारक ओ उन वट्टीअ में हीअं विधियूं ऐं विझी करे अल्लाह जे हबीब पंहिंजूं हीअं जो आंगुरियूं ॿाहिरि कढियूं त सैयदना जाबिर पियो फरमाए त मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त अल्लाह जे हबीब जे पंजनि आंगुरनि मां पंज दरिया वहण शुरू थी विया अरे उंगलियां है फैज पर टूटे हैं प्यासे झूम कर उंगलियां है फैज पर टूटे हैं प्यासे झूम कर नदियां पंजाब रहमत की हैं जारी वाह वाह हजरत सैयदना जाबिर रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो अल्लाह जे हबीब उन वट्टीअ जे अंदर हथ विधो आहे हथ विझी करे अल्लाह जे हबीब ॿाहिरि कढियो आहे त अल्लाह जे हबीब जे आंगुर मां ददका ॾेई पाणी दरिया वांगुर वही रहियो आहे हजरत जाबिर खां पुछऊं ओ सोना जाबिर ॾे अहवाल तव्हां केतिरा ॼणा हुयव जिनखे हबीब पंहिंजे आंगुरनि मुबारक मां पाणी पीआरियो आहे हजरत सैयदना जाबिर जवाब अता फरमायो आहे सोनो जाबिर फरमाए थो असां उन पाणीअ मां वहटनि खे बि पाणी पीआरियो आहे उठनि खे बि पाणी पीआरियो आहे खलियूं बि पंहिंजूं भरियूं आहिनि ऐं पुछण वारा तूं पुछी थो त असांजो अंगु केतिरो हुयो हजरत जाबिर फरमाए थो उन वक़्त में असांजो अंगु 1400 खां वधीक हुयो अल्लाह जे हबीब 1400 खे पाणी पीआरियो आहे पर इहो रुगो 1400 न जेकॾहिं इन जगह ते 1 लख त छा पर जेकॾहिं सॼो जहान बि हुजे हा त मोहम्मद मुस्तफ़ा जे हथनि मां ढो करे वठे हा मुंहिंजा भाव अज़ीज़ सहाबीअ जे इन लफ़्ज़नि ते गौर जी ज़रूरत आहे सहाबीअ सगोरे जे इन अक़ीदे ते गौर जी ज़रूरत आहे सहाबी सगोरो छा थो फरमाए थो अंगु असांजो 1400 आहे अंगु असांजो तक़रीबन 1500 आहे हबीब 1500 खे पीआरियो आहे पर आहे हबीब जो मौजज़ो जेकॾहिं उन जगह ते 1 लख बि माण्हू हुजनि हा त को उन्यारो कोन रहे हा हबीब जे आंगुरनि मां ढो करे वठे हा इहो मुंहिंजे महबूब जो मौजज़ो आहे छा आहे चओ छा आहे वहाबी खे चओ वहाबी तू करे जे अंदर लोटे जे अंदर बदने जे अंदर हथ विझ पानी पियल हुजे हथ विझी कढ जे मां तोखे चैलेंज सां थो चवां अगे जे कॾहिं पानी पाव हूंदो तोर जा जे कॾहिं पाव हूंदो मुल्लो हथ विझी पानी मां हथ ॿाहिरि कढे वञी तोर जा हाणे पानी खुटंदो वञी अध पाव बचंदो वधंदो कोन ख़ुदा पाक जो कसम पर आमिना जो लाल उन वट्टीअ मां अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम दरिया जारी फरमाए छॾींदो
इहो मुझे महबूब जो मोजज़ो आहे, इहो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मोजज़ो आहे। ऐं इन्हनि मोजज़े ते ईमान आणणो लाज़िम आहे। इन ईमान जो जुज़ आहे, ईमान जो हिस्सो आहे। जेकर को माण्हू मोजज़े खे नथो मञे वो माण्हू गुमराह आहे, गुमराह आहे। क़ुरान में मज़कूर जेके मोजज़ा अल्लाह जे नबी जा उन्हनि खे न मञीदो काफ़िर आहे, काफ़िर आहे। ओ सुन्नत जमात वारा तोखे लख मुबारक आहे जो तूं अल्लाह जी कुदरत ते बि यकीन रखंदो हां त नबियुनि जे मोजज़नि ते बि यकीन रखंदो। अबा मूं शयूं घणियूं चयूं विसरी कुछ के याद आ कुछ नकुल पिया कन। अबा घणियूं शयूं चयूं इस्लाम में, टे मूं शयूं चयूं, बयान घणियूं कयूं था पर अञा ॿ पूरियूं कोन थियूं आहिनि। अञा हबीब जो हिकु मौजो ॿुधाईंदुसि, इजाज़त हुजे त ॿुधायां। अधु चवनि था अधु कोन था चवनि, जेके चओ था त ॿुधायां हथ मथे करे चओ या रसूल अल्लाह। ये ज़रब सां आवाज़ सां चओ न, वरी ॿियो दफ़ो चओ या रसूल अल्लाह, वरी टियों दफ़ो चओ या रसूल। अचो त तोखे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो हिकिड़ो ॿियो मोजज़ो ॿुधायां। अब थकिजो न महिरबानी करे। ऐं 8 कलाक सफ़र करे आयुसि तव्हां वटि, मस मस टाइम तव्हां ॾिनो आहे, टाइम मूंखां वरितो आहे, तव्हां मस मस मौक़ो ॾिनो त भई 3 कलाक त तकीर ॿुधायां। इते परेशान थी त गाहब करणो आहे। अल्लाह जो हबीब जॾहिं मदीने पाक आया, मां दुआ थो कयां त अल्लाह साईं तोखे मूंखे वरी मदीनो ॾेखारे। आमीन चओ यार। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरां मिठड़ा त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। सब चओ मूंसां, मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरां मिठड़ा त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़वा, तुंहिंजो हिकु मौलूद मिठड़ा मुंहिंजे लाइ किरोड़वा। सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़वा, तुंहिंजो हिकु मौलूद मिठड़ा मुंहिंजे लाइ किरोड़वा। गंज ॿिया कादी कबा है, गंज ॿिया कादी कबा जी, तो जहिड़ो गोहर मिले, तो घुरां मिठड़ा त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, तो घुरां मिठड़ा त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। हाणे दुरूद पढ़दा हबीब जो हिकु मौजो ॿियो थी वञे, पोइ अॻिते अला मौजूद है। सल्लल्लाहु अलैका या ए मुझे ओसे पासे वारा प्या रुगो सलात पढ़ ॿिया जहिड़ो वांगारा ते वठी आया। ॿियनि ते दुरूद पढ़णो आहे।
ताजा सुनी ना आयो जवाब जो पासो लगो था दुरूद पढ़ो शौक़ सल्लल्लाहु अलैका या तवाजे जलसन जे शौक़ में तवा त समझदा हूंदो त असीं बेले वारा इस्माइलानी वारा रुगो आया खुशदार खां बि जमायत आई आहे हेॾा वेठो आहे फ़कीर फैज़ मोहम्मद मेंगल साहब हज़रत मुफ्ती साहब सां मोहब्बत करण वारो मुरीद सदाईंदो आहे साईं जो आशिक़ आहे दीवानो आहे खुशदार खां आयो अल्लाह जो हबीब जॾहिं मदीने पाक में आया मक्के खां हिजरत फरमाए अबा मक्के खां हिजरत हबीब फरमाई हबीब सां गॾु सफ़र में केर हो केर नालो कोन थो अचे सोणो अबू बकर सिद्दीक़ ओ जेको गार में वञे गार में नांग अचे ऐं नांग डंग हणे ऐं सिद्दीक़ अकबर जवाब ॾिएस ऐं उहो जवाब वरी मरहूम गुलाम नबी महेसर पंहिंजनि लफ़्ज़नि में लिखियो आहे नांग न कर तकरार तूं मूंसां ओ अरबी अखिया अॼु आराम ॾह ॾह भेरा डंग भली हणो ॾह ॾह भेरा डंग भली हणो कोन छॾींदो वारो गुलाम नांग न कर तकरार तूं मूंसां छो त आशिक जो कम आहे त दर न छॾे आशिक जो कम आहे त मोर्चो न छॾे आशिक जो कम आहे सदा हथियार खयो बीठो हुजे साम्हूं दुश्मन आहे तभी बीहणो आहे दुश्मन नाहे नज़र नथो अचे तभी पंहिंजो मोर्चो नाहे छॾणो सदा मोर्चे ते ईअं बीहणो आहे जीअं हज़रत शेर मुस्तफ़ा सुहिणो मुफ्ती अब्दुल रहीम सदा मोर्चे ते बीठल आखिरी घड़ी सिर्फ 5 ॾिहाड़ा मुफ्ती साहब अस्पताल में आराम के जिंदगी सॼी ऐं असां पाण शाहिद आहियूं अॼु आहे तव्हांखे ॻाल्हि ॿुधाए छॾियां साहब रहमतुल्लाह अलैहि जी तबियत ख़राब थी छोकिरो बि गॾो मुफ्ती साहब जी ख़िदमत अल्लाह हिन खां वरिती आहे हिन खे नसीब थी आहे पोइ तबियत ख़राब हुई सफ़र हो ओॼागाह 74 साल उमिरि ऐं इन्हनि 74 सालनि में या बि ॻाल्हि तो सोच अॼु ॿुधाए इन्हनि 74 सालनि में 50 साल मुफ्ती साहब त राति जो सुतो ई 25 साल पढ़ाई जा खणी कढूं 24 साल हालांकि मुफ्ती साहब 19 सालनि जी उमिरि में आलिम थी फारिग तहसील थी पग बदई 20 साल मस थी उमिरि फारिग तहसील मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैहि फारिग थी जवान फू जवानी त जेकॾहिं ये 24 साल कढूं एहतियात लाइ पोइ ते 50 साल मुफ्ती साहब ॾींहं रात तकरीरूं फरमायूं जलसा फरमाया रात जो सुता कोन अल्लाह जे जिक्र में अल्लाह जी इबादत में उन जे बावजूद इंसान आराम खपंदो आ निंड खपंदी आ सुकून खपंदो आ जेको ॻाल्हाए थो उन जे लाइ ज़रूरी आ आराम तबियत ख़राब थी वई असीं अर्ज़ कंदासीं दोस्त अर्ज़ कंदा हा साईं जे खानदान जा फर्द शागिर्द मोहब्बत करण वारा तबियत में कमज़ोरी ॾिसंदा अर्ज़ कंदा क़िबला तव्हां आराम कयो जलसा तव्हां न कयो मुफ्ती साहब नाराज़ थी वेंदा हा पाण फरमाईंदा हा मूंखे जलसन खां मनो न कयो मां सरकार जो ज़िक्र कंदो हां अब्दुल रहीम जे रूह खे राहत ईंदी पाण नाराज थी वया असांजो चाचो साईं मौला बख्श सिकंदरी साहब दामद बरकातुहुम आलिया अल्लामा व मौलाना साईं मौला बख्श हज़रत साईं जिन जो शागिर्द चाचो बा असांजो साईं जिन जो ब्रादर आ उनखे असां पाण चयो त साईं तव्हां साईं जन खे चयो आराम फरमायो एडा वडा सफर ही त मूं माशाअल्लाह लाउडन जी हाजी के चई मिनतू करे तदे वनी के लाउड 16 हथ कया दो साईं वारे दौर में ता के खबर आ त केड़ो इंतजाम हुंदो फकीरी हाल हुंदो जेड़ो बोंदो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम करे हजरत साईं शुरू थी विंदा मुजा भाव अजीज ए तकलीफू 70 खां तवा जे इलाके में इंदा जीपुन ते बि आया उठन ते बि आया साईं आराम कयो
पाण सख्त उन ते नाराज़ थी विया पाण फरमायूं तू मूंखे मुस्तफ़ा करीम जो ज़िक्र करण खां ऐं अल्लाह जे हबीब जे दीन जे पहरेदारीअ खां मनो थो करी मूंखे मनो न कर अब्दुर रहीम जे सिसीअ में जेसी ताईं साह हुआ अहले सुन्नत जो अक़ीदो बयान कंदो रहंदुसि सिर्फ 5 दिहाड़ा आखिरी हजरत साईं जिन उहे वनी इस्पताल में आरामी थिया उन खां पोइ अल्लाह जी बारगाह में वो अल्लाह जो प्यारो बनो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो प्यारो शेर वनी हाज़िर थियो मुंहिंजा भाव असां भी इहा ई ॻाल्हि था कयूं त अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो ज़िक्र जेॾो कर ओॾो घटि अॼु तुंहिंजे अंगण ते मुस्तफ़ा जो ज़िक्र थिए थो तुंहिंजा अॼु बेड़ा पार महबूब मदीने वारा साईं हिजरत फरमाए जेडी मल मदीने पाक पहुता तमाम मदीने केर वयो आ ओ हथ मथे करे दिसां काफी जेके न वया आहिनि अल्लाह उन्हनि खे नसीब कंदो आमीन चओ आमीन चओ अल्लाह ताला तव्हां असां ते महिरबानियूं फरमाईंदो मस्जिद कुबा या तव्हां ॾिठी हूंदी जेके वया जेके न वया आहिनि उहे वेंदा ॾिसंदा उन मस्जिद कुबा में तव्हां जेडी मल मस्जिद शरीफ खां निकिरंदव त क़िबलो जेको आ मदीने में ॾखिण हिते ॾखिण किथे आ हिते ॾखिण कहिड़ो पासो आ माना समझो त मदीने पाक में ये ॾखिण मुंह करे नमाज पढ़ंदा छो त काबे जे हिसाब सां क़िबले खां जेको बिल्कुल क़िबले जे रुख में यानी ॾखिणी पासे खां मस्जिद खां ॿाहिरां क़िबले रुख में ता मस्जिद खां ॿाहिरां निकिरंदव ॾखिणो त उते हिकिड़े खूह जो निशान यको वहाबी उनखे ढकियो वेठा लिकायो वेठा छो कि शिरक शिरक बिदत हाणे ख़बर तई छा थियो बुध बुध ओ बेले जा मुसलमान बुध हाणे छा थियो हाणे माशाअल्लाह ओ अगे जेको सागो खूह शिरक जो सबब हो बिदत जो सबब हो हाणे उते रियाल जी टिकेट हयो वेठा चवन था रियाल दे अची करे वो खूह ॾिस ओ मां चयो तो वारो दीन त रियाल ते बीठो हो डोकड़ जे करे तो दीन फेरायो हो हाणे सागो तोखे रियाल मिलिया तो सागो जेका शिरक शई हुआ हिलाल करे छड़ी यो सुन्नत जमायत जो अकीदो आ जेके खुदा जो कसम 1500 साल थिया जेड़ो अकीदो अबू बकर सिद्दीक जो हो अजो तो जो मुंजो सागो अकीदो आ उन में को भी फर्क कोन आयो अकीदो त उन खे चेबो ही ना है जेको रोज फिरे अकीदो न खे न चेबो रोज फिरनी गिरनी शे अकीदो न होंदी अकीदो एक दफो ठंदो आ जेको अल्लाह जे हबीब दिनो वो अकीदो आ हाने यो खूह मौजूद आ हबीब जेडी मल आया आ मदीने पाक में त सब का पहरिया इन कुब्बा वारी जगह ते इते पाण लंगर अंदाज थिया हा पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इते तरसिया होया हबीब जेडी मल आया त इयो खूह जेको हो बगालियो सफा सुकल हो इन जे तरे में रुगो गप्पई चाय आलाण हुंदी आ न समझो था गप्पई बस ये थोड़ी थोड़ी पोसल यो कुछ नंबर 2 त उहा जेका पोसल गप्पा उन के निपूड़ जेकरे थोरो घणो पानी निकरे त ज़हर कड़ो इन खूह जो हाल यो अल्लाह जो हबीब जेडी मल इते पहुता इयो अंसारन जो इलाको हो यो गोठो यो मदीने में तने दाखिल कोन हो अंदर अची पाण करीमन के अर्ज के या रसूल अल्लाह पानी कोने खूह इयो आ सुकी यो आ अंदर गप्पवा पानी ये दिसऊं ता मथो त बजी टिम टिम ये पोसल नजर अचे पोसल समझदा पोसल नजर अचे दी कुछ कोने ऐ जडे वरी पानी होस त ज़हर कड़ो अल्लाह जे हबीब फरमायो पानी त खणी अचो खलिया में पानी मौजूद हो हबीब जी खिदमत में पेश कयो अल्लाह जे हबीब वो पानी वापराए महबूब करम उनखे पंहिंजे वात मुबारक दहन मुबारक में उनखे घुमायो जी तव्हां गुरड़ी कंदा आयो
हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन पानी के पंहिंजे बाबरकत दहन मुबारक में विझी करे हबीब अकरम दुबारा वो पानी लोटे में विझी करे अल्लाह जे हबीब फरमायो वनी ओ इन खूह में लायो। हाणे उन सहाबीअ हेॾा ने ईअं कोन चयो या रसूल अल्लाह हे तबरुक वा नाजायज़ वा तबरुक करण ठीक न है अल्लाह को पानी घुरण घुरजे पानी ॾियण वारो अल्लाह हुआ अता बि उहो कंदो आ पानी खट्टो बि उहो कंदो आ खारो बि उहो कंदो आ मिठो बि उहो कंदो आ ईअं सहाबी कोन चयो छो इन जे करे त हो लहाबी कोन हा सहाबी हा महबूब जा आशिक हुया। उन्हनि खे ख़बर आई त महबूब जो कुछ फरमाए पयो रब जे अमर सां पियो फरमाए अल्लाह जे हबीब पानी अता फरमायो बेले जा मुसलमान बुध खोल हदीस जा किताब अल्लाह जे हबीब वो पानी अता फरमायो मुस्तफा फरमायो वनी करे इन खूह में ना है वनी न के ला है वो साहबी लोटो मुबारक वटो मुबारक जेका भी शया थाओ मुबारक वो खणी अची थोड़ो पानी गुरड़ी मुबारक जो पानी केतरो हूंदो वो अची करे उन खूह में बस ईअं ठक 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 लाहिण जी देरी उन खूह के भी खबर पइजी वई त मुंहिंजे अंदर मुस्तफा जे लबन जो पानी अची वयो आ अगे जेको सुकल खूह हुआ वो उते जो उते पानी मथे अचण शुरू थी वयो मथे अचण शुरू थी वयो ता त किनारन तई दधका दई पानी बाहर निकरी आयो साहबी फरमाए तो ये लप भरे करे हुन के ये चखा जो तो सुभान अल्लाह मिस्री खां भी वधीक मिठो होजे अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो वो लुआब दहन उन में पयो आ महबूब जो इस्तेमाल थियल पानी उन में पयो आ याद रखजा मता समझे त वो मौजूजो तडे हो लेकिन अल्लाह तो के मदीने वञण नसीब करे 5 रियाल वधीक इनन के दिजा त इन खूह जो मुखे पानी पियारियो अजब वनी दिसजा त मोहम्मद मुस्तफा जे उन मौजूजे जो असर अजब माशाअल्लाह वो माखी खां वधीक मिठो इहो मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मौजूज़ो आ। हाणे ब शयूं थियूं पूरियूं जिन जे मथा तव्हां असां खे एतिक़ाद रखणो आ। हाणे टी शय आ जंहिं जे मथा एतिक़ाद रखणो आ उहा आहे अल्लाह जे वलियन जी करामत इन जे मथा भी यकीन तव्हां ऐं असां खे रखणो आ। हाणे दुरूद पढ़ त हाणे मां तकरीर शुरू कई कया ना बासु 1.5 कलाक थी वियो आयो मड़ी थल्लो पे बदुम त माशाअल्लाह तैयारी कया जमायत के ताज़ो कया तवानो कया लगे तो हाने ता चदसी 80 घरा मोकल कलाक जी वठी आया यको वठी आयो हाजी यको वठी आयो माशाअल्लाह हाजी हाने पोड़ो मानू आ पोड़े के यको इजाजत मिलदी सुभान अल्लाह जोर सा सलात पढ़ो दादिया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह दुरूद सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह जेका कुदरत वा हुआ अल्लाह जी हुंदी आ जेको मौजज़ो आ वो अल्लाह जी नबिन जो हुंदो आ ऐं जेका करामत हुंदी आ उहा वरी अल्लाह जे प्यारन दोस्तन ऐं वलियन जी हुंदी आ। हजरत पीरान पीर दस्तगीर बादशाह पीर महबूब सुभानी रजी अल्लाह ताला अन्हु जी जेका करामत वा उन्हनि मंसूब वा हजरत गौसे पाक रजी अल्लाह ताला अन्हु अल्लाह जो प्यारो वली वा रुगो अल्लाह जो वली न बल्कि महबूब सुभानी वलियन जो वली त वलियन जो सरदार क़यामत ताईं हजरत अब्दुल कादिर जीलानी
हज़रत सैयदना अब्दुल कादिर जीलानी खां जेकॾहिं उन्हनि जे हथ मुबारक ते का आदत जे बरखिलाफ शइ जारी थी वञे त उनखे करामत चइबो आहे। मुंहिंजे मुर्शिद इमामुल आरिफीन पीसी रोज़े धणी रबर रहमतुल्लाह तआला अलैहि जे हथ मुबारक का जेकॾहिं आदत जे बरखिलाफ शइ ज़ाहिर थींदी आहे त उनखे बि करामत चइबो आहे। सुभान अल्लाह चवंदो हल त तोखे करामत अर्ज़ु कंदो हला। तुझो मुझो उस्ताद हजरत साईं शेरे मुस्तफा हजरत साईं सुल्तानुल वाइज़ीन क़िबला साईं मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरी रहमतुल्लाह तआला अलैहि सब जो सुभान अल्लाह। अरे निगाहे वली में ये तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी। अल्लाह जे वली जी वॾे में वॾी करामत इहा हूंदी आहे जो पाण हीअं नज़र फरमाईंदो आहे जेके बेनिमाज़ी हूंदा आहिनि उहे नमाज़ी बणिजी पवंदा आहिनि। जिन जे सीने में इश्क़ मुस्तफ़ा न हूंदो आहे अल्लाह जो वली उन जे मथां नज़र फरमाईंदो आहे त उन माण्हूअ जे सीने में इश्क़ मुस्तफ़ा पैदा थी पवंदो आहे। जेकॾहिं तव्हां चवंदव जेकॾहिं तव्हांखे एतबार न ईंदो मूंखे यकीन आहे तव्हां एतबार कंदा आहियो पर जेकॾहिं एतबार न हुजे त उन माण्हूअ जो नंबर बि मां तव्हांखे ॾींदुसि। तव्हां खां परे कोन्हे कराचीअ जे शहर में अॼु बि उहो कमाईंदो आहे न को आऊं हुनखे सुञाणा न को हुनजी मूंसां अॻे मुलाक़ात हुई। हुन मूंखे फोन कयो ऐं राणीपुर जे भरिसां मुंहिंजो जलसो हुयो उन जलसे ते मां वञा पियो अलाए किथां नंबर अची मुफ्ती साहब मूंखे तव्हां सां ॻाल्हाइणो आहे। निहायत ज़रूरी ॻाल्हि आहे तव्हां महिरबानी फरमायो मूंसां ॻाल्हायो। मूं वटि हाणे एतिरो टाइम कोन्हे साईं तोसां बि ॻाल्हायां तोसां बि ॻाल्हायां जलसा बि कयां किताब बि लिखां मदरसे में पढ़ायां लखनि माण्हुनि खे मोह ॾियां जेकॾहिं फोन ते सभिनीनि सां ॻाल्हाईंदुसि त पोइ अदा मुंहिंजो वक़्तु बचंदो ई कोन। लिहाज़ा मां घटि खां घटि फोन ते राब्तो रखंदो आहियां। जंहिं माण्हू खे कमु आहे बाबा शागिर्द गॾु आहे उन सां तूं ॻाल्हाए भाई कचहरीअ जो टाइम फोन ते मूं वटि कोन्हे। मुंहिंजी कचहरी हीअ आहे त मुंहिंजे साम्हूं वेहो त तोखे मुस्तफ़ा जो शान ॿुधायां अहले सुन्नत जो अक़ीदो तोखे ॿुधायां। इहा मुंहिंजी कचहरी आहे। बाक़ी ज़माने जा ड्राड़ ठका वेठा करे बाबा इहो मूं वटि टाइम कोन्हे न को आऊं कचहरी करे सघां। शरीयत जी ॻाल्हि कंदे त कंदुसि अहिड़ो प्रोग्राम कंदे अहिड़ी कचहरी कंदे त इंशाअल्लाह ही फ़क़ीर तोसां हाज़िर आहे। उन माण्हू मूंसां राब्तो कयो महिरबानी मैसेज हिकु मैसेज ॿियो मैसेज टियों मैसेज चौथों मैसेज साईं महिरबानी कर मूंसां ॻाल्हाए तोखे हज़रत साईं शेरे मुस्तफ़ा जो वास्तो आहे मूंसां ॻाल्हाए। अलाह साईं मुंहिंजे दिलि में ॻाल्हि विधी अदा मूं छोकिरे खे चयो मुंहिंजो नंबर मिला मूं हुन सां ॻाल्हायो अस्सलाम वालेकुम ज़ात जो साईं अब्बासी आहियां अब्बासी कराचीअ में कमाईंदो आहियां। मुंहिंजो अदा बिस्मिल्लाह हुकुम कर चईं तोखे अर्ज़ु करणो आहे हज़रत साईं शेरे मुस्तफ़ा सुल्तानुल वाइज़ीन अल्लाह जे कामिल बंदे सोने मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरी जी करामत अर्ज़ु करणी आहे। तूं हुन जो साहिबज़ादो आहीं तूं हुन जे पग जो वारिस आहीं जे इजाज़त हुजे त तोखे ॿुधाए। ऐं हिकु ॻाल्हि यादि रखिजो मां इन मामले में तमामु घणो एहतियात कयो। को माण्हू हरू भरू छो त माण्हुनि में तव्हां नेक आहियो पर माण्हुनि में ईमानदारी सभिनी में कोन्हे। के माण्हू हथ जी बि ॻाल्हि हणंदा ऐं शदीद शरीयत ॾे करे एहतियात कंदो। तोड़े जो मुंहिंजे वालिद जी ॻाल्हि आहे पर मां एहतियात कंदो आहियां त बाबा तकड़ न बाबा कहिड़ी करामत ख़ैर त आहे पर मूं हुन खां इंटरव्यू वरितो छा कंदो से मज़दूरी कंदो आहियां कराची। पक थी वई त हिलाल खाई बाबा निमाज़ पढ़ंदो हा सी अल्हम्दुलिल्लाह निमाज़ पढ़ंदो। बाबा तुंहिंजो अक़ीदो छा आहे साईं मुंहिंजो अक़ीदो अहले सुन्नत व जमात या रसूल अल्लाह चवण वारनि जो अक़ीदो हक़ चार यार वारो पंजतन पाक वारो। बाबा तूं इमाम अहले सुन्नत हज़रत इमाम अहमद रज़ा खे मञींदो हा साईं मञींदो हा। बाबा महबूब सुभानी गौस पाक खे मञींदो हा उन जे तरीक़े ते हाओ साईं। हज़रत शेरे मुस्तफ़ा जे तरीक़े खे मञींदो हाओ साईं। हाणे मूंखे यकीन थी वियो त बाबा हमराहो एतिक़ाद में अक़ीदे में पको आहे कच्चो माण्हू न आहे हिलाल बि खाई नमाज़ी बि आहे छो त जेको बेनमाज़ी आहे उहो बेहया हूंदो आहे कूड़ हणंदो आहे लिहाज़ा हे नमाज़ी आहे।
मुझो हाणे हुकुम कर किथां जो आहीं अलहमदुलिल्लाह सिंध बि मुंहिंजी ॾिठल आहे बलोचिस्तान बि ॾिसूं पिया साईं फिलाणे ॻोठ जो आहियां फिलाणो ज़िलो आहे फिलाणो तालुको आहे पर हींअर आउं कराची में रहां पियो हेतिरे अरसे खां बाबा ॿुधाए हाणे अबा हेॾा ने यार चईसी मां उहो फ़क़ीर आहियां अबा जमा सगोरी तवजो आहे तवजो फरमाए जैसे आऊं उहो फ़क़ीर आहियां जंहिंखे हज़रत साईं शेरे मुस्तफ़ा क़िबला साईं मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरिया रहमतुल्लाह अलैह ख्वाब में अची करे कुरान पाक याद कराइण शुरू कयो आहे असीं त मौलवी आहियूं त मूं उनखे फौरन चयो अच्छा इन जो मतिलबु आहे त साईं जी हयातीअ में साईं तो के ख्वाब में ईंदा ये हयाती में अचन त बि करामत आहे पर हुनखे ख़बर कान्हे त मौलवी जो वटो कहिड़ो हयातीअ में जेसीं जेकॾहिं सची पुछे ॻाल्हि त आउं हज़रत साईं मुफ्ती साहब खे हयातीअ में कोन सुञाणींदो हुउसि मां जेका हींअर ॻाल्हि पियो कयां इहा मुफ्ती साहब जे विसाल खां पोइ जी ॻाल्हि थो कयां मूं चयो अदा हाणे इत्मिनान मूंखे कुझु न कुझु थी पियो आहे तूं महिरबानी करे मूंखे ॿुधाए तफ़सील सां उन माण्हू चयो त मां ख्वाब लधो उन ख्वाब में मां महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी बारगाह में हाज़िर आहियां ऐं अल्लाह जे हबीब जी बारगाह में ज़ियारत जे लाइ अर्ज़ कयां पियो त उते ॾिठुम त अल्लाह जे हबीब जो चेहरो मुबारक त मूंखे नज़र कोन आयो पर अल्लाह जे हबीब जी कचहरी मूंखे नसीब थी उन अल्लाह जे हबीब जी कचहरीअ में मां हज़रत साईं सोने शेरे मुस्तफ़ा मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरीअ खे वेठल ॾिठो एक दफ़ो वरी ॿियो दफ़ो मूंखे ज़ियारत वरी बि चेहरे मुबारक जी कान थी वरी उन कचहरीअ में मां हज़रत साईं मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरीअ रहमतुल्लाह अलैह खे अल्लाह जे हबीब जी बारगाह में वेठल ॾिठो त मुंहिंजी दिलि में ख़्याल पैदा थियो मुंहिंजे दिलि में जज़्बो पैदा थियो त इहो बुज़ुर्ग जेको रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ख़िदमत में आहे इहो केरु आहे मां उन माण्हूअ खे ॻोल्हण शुरू कयो चेतो वरी कुछ अरसे खां पोइ मूंखे ख्वाब आयो त क़यामत कायम थी वई आहे उन क़यामत में माण्हू परेशान है को हेॾां पियो भॼे को हेॾां पियो भॼे को हित परेशान आहे को हुत परेशान आहे मां ॾिठो त हिकिड़ो वॾो ॿेड़ो आहे जमा सगोरी जागजो हीअ ॻाल्हि समझजो मां ॾिठो त हिकिड़ो वॾो ॿेड़ो आहे उन ॿेड़े में माण्हू चढ़नि पिया ऐं चवनि पिया त इन ॿेड़े में जेको चढ़ंदो उहो पार लॻी वेंदो क़यामत जे हिन मसइले मुसीबत का बची विंदो मां बि भॼी भॼी उन ॿेड़े ते जेड़ी मतलब चढ़ण जी कोशिश कई त साम्हूं मूंखे माण्हुनि चयो बाबा हिन ॿेड़े में सिर्फ़ उहे चढ़ंदा जेके क़ुरान पाक जा हाफ़िज़ हूंदा उन्हनि खे हिन ॿेड़े में चाढ़ियो वेंदो जी मां परेशान हुजां त मूंखे ॿेड़े में कोन था खणनि त मां उन ॿेड़े में मथे बीठल ॾिठो हज़रत साईं शेरे मुस्तफ़ा खे हज़रत मुफ्ती साहब हथ हेठि करे फरमायो हिन खे चाढ़ियूं था ॿेड़े में हिन के कुरान पाक याद कराइण मां अब्दुर रहीम जो कम इन जो ज़िम्मो मां थो खणा चाढ़ियो जी मुंहिंजो हथ मुफ्ती साहब वठी करे मूंखे ॿेड़े में चाढ़ियो हाणे आउं हैरान हुजां त इहो केरु आहे अञा बि सुञाणे कोन छो त ॾिठल ई कोन ज़माने में अहिड़ा माण्हू आहिनि कोन ॾिसी सघिया ज़ियारत करे सघिया नबी पाक जी बारगाह में बि ॾिठुम बेड़े में भी चढ़ंदे ॾिठुम मूंखे स्वार चे हाणे मूंखे परेशानी अची शुरू थी त इहो कहिड़ो बुज़ुर्ग हो जंहिं मूं ते एतिरी महिरबानी फरमाई मूंखे पार लॻाइण जे लाइ चे उन खां पोइ वरी कुझु अरसे खां पोइ मूंखे ख्वाब में उहो साॻियो बुज़ुर्ग आयो फरमाई त असां वाइदो कयो हो त तोखे क़ुरान पाक यादि कराईंदासीं हाणे उथ पढ़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका मिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम हजरत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरी ख्वाब में मुखे जी ॿार खे सबक ॾिबो आहे कंहिंखे 5 सिटरूं कंहिंखे 10 सिटरूं कंहिंखे 12 सिटरूं मुफ्ती साहब हाणे रोज़ मुंहिंजे ख्वाब में अचनि पिया
पया मां अञा सुञाणा कोन पयो अञा मूंखे ख़बर कान्हे त इहो केरु आहे बुज़ुर्ग पाण मूंखे ख्वाब में सबक यादि करायूं पाण भेरा ॾियारियूं सुबुह जो उथां त अल्हम्दुलिल्लाह ऐं अणपढ़ियो सादो माण्हू आहियां सुबुह जो उथां त जेतिरियूं सिटरूं मुफ्ती साहब ख्वाब में यादि करायूं जागण ते मूंखे उहे सभु सिटरूं सूरत यासीन जो यादि हुई वरी रात जो सुम्हा वरी कुछ अरसे का पोइ वरी मुफ्ती साहब जी उहा सागी सूरत अच्छा कपड़ा दस्तार नूरानी चेहरो नूरानी वरी तशरीफ वठी अचन ऐं हिकड़े ॾींहुं त मूंखे फरमायूं तकड़ कर मूंखे सबक पढ़ाइणो आहे ऐं अञा अॻिते मूंखे ॿियनि खे पढ़ाइणो आहे मां अर्ज़ कयो त क़िबला तव्हांजी कहिड़ी ड्यूटी आहे पाण फरमायूं त बाबा हाणे अब्दुर रहीम जी ड्यूटी इहा आहे त मां हिन वक़्त में माण्हुनि खे वञी करे क़ुरान पाक यादि कराईंदो आहियां क़ुरान जो फैज़ विरहाईंदो जे उन खां बाद में मां जेड़ी मल सूरत यासीन याद कई वञ जो कराची इन माण्हू सां वञी करे मुलाकात कजो मां चयो न त तव्हां करामतूं अखियुनि सां ॾिठियूं आहिनि तव्हां एतबार करण वारा आहियो जे उन खां पोइ मां ॻोल्हियां पियो वेठो फेसबुक ते या यूट्यूब ईअं खोलियां पियो वेठो त ओचितो मुफ्ती साहब जी तस्वीर ऐं तकरीर मुंहिंजे साम्हूं अची मां चयो बाबा हे त उहो ई बुज़ुर्ग आहे मां पुछियो त बाबा ही केरु अल्लाह जो बानो हिन खे त मां रसूल पाक जी बारगाह में भी ॾिठो ही त मूंखे क़ुरान पाक बि यादि कराईंदो आहे त जेको मूं सां गॾु वेठो उन जो ॾेखार ॾिसी करे जी यार तूं हिन खे कोन थो सुञाणी चइसि हिन खे कोन थो सुञाणा ऐं बदनसीब माण्हू चइबोसि जो हिन सां मुलाक़ात कान थी पर हिन जा मूं ते वॾा थोरा वॾा एहसान हे वक़्त जो कामिल आलिम शेर मुस्तफ़ा सुल्तानुल वाइज़ीन इहो सोणो मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरी पोइ मूंखे ख़बर पई 2018 29 मार्च ते साईं जो विसाल थियो आहे ही ॻाल्हि थो करे तक़रीबन 2020 जी या 21 जी मां सम्झां थो 21 बनाए उहा मां तक़रीर में बयान कई आहे तफ़सील सां उहा तारीख़ उन में मौजूद आहे या 20 हवा या 21 हवा यानी मुफ्ती साहब जे विसाल खां पोइ हाणे उहो चवे थो त अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो एहसान आहे हाणे मुफ्ती साहब महिरबानी फरमाए ख्वाब में ईंदा आहिनि मूंखे क़ुरान पाक यादि कराईंदा पिया वञनि सूरत यासीन मूंखे यादि करायूं सूरत मुज़म्मिल मूंखे यादि करायूं ईअं सबक दर सबक ॾियनि पिया ऐं इस्माइलाणी जा मुसलमान ओ या रसूल अल्लाह चवण वारा ओ बेले में अचण वारा अबा सबक यादि कराइबो आहे जागंदे सबक पढ़ाइबो आहे जागंदे मुंहिंजा भाव अज़ीज़ ए आदत जे बरखिलाफ़ जो तुंहिंजो मुंहिंजो कामिल उस्ताद अॼु ख़ुदा जो कसम ज़ाहिरी ज़िंदगीअ में बि फैज़ क़ुरान जो ॾिनई पे अॼु मज़ार में सुतो पियो आहे हज़ारनि माण्हुनि खे ख्वाब में क़ुरान यादि कराए रहियो या अल्लाह जे उन बाने वली सोने जी करामत वा यो अल्लाह जे प्यारे बाने कामिल हजरत साईं मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरी शेर मुस्तफा रहमतुल्लाह ताला अलैह पर जे कदे हाने तू थोरो तवज्जो फरमाए जे कदे उन माण्हू के जेको वास्ते वारो नाहे जंहिंजो को ताल्लुक न आहे जेकॾहिं उन ते एॾी महिरबानी फरमाई तूं त तकरीरूं ॿुधण वारो तूं उन्हनि सां इश्क रखण वारो तूं उन्हनि सां ताल्लुक रखण वारो जेकॾहिं इन अल्लाह जे वलीअ सां पंहिंजी लम लॻाईंदे उन जे तरीक़े ते हलंदे उन जे ॾसियल वाट ते हलंदे पोइ मां सम्झां थो त इस्माइलाणी वारा तोखे परेशान थियण जी ज़रूरत ई कान्हे तुंहिंजो मुंहिंजो उस्ताद हज़रत सुल्तानुल वाइज़ीन शेर मुस्तफ़ा वक़्त जो कामिल वली असां के भी फैज़ दीदो असां ते मेहरबानी उन फरमाई है तुझे घर में जलसा हे सदर फैज़ मुबारक हे अल्लाह जो ता फरमान बुधो पया हे हजरत शेर मुस्तफा जो फैज़ हे हजरत सुल्तानुल वाइज़ीन जो फैज़ अल्लाह जे वलियन जी करामत बर हक वा नबिन जा मौजज़ा बर हक है मुझे मिठड़े अल्लाह जी कुदरत बर हक ऐ असां सुन्नत जमायत वारन के इन टिनी शइन ते ईमान ऐ एतकाद आबा तवा के आहे इन टिनी शयुनि ते ईमान रखणो आहे एतकाद रखणो आहे तॾहिं रब फरमायो अला ख़बरदार इन औलिया अल्लाह जेके अल्लाह जा दोस्त आहिनि ला ख़ौफुन अलैहिम वला हुम यहज़नून उन्हनि ते न को हित ख़ौफ आहे न को अॻिले जहान में ग़मगीन थींदा अल्लाह ताला तव्हां असांखे नबियुनि जी सालिहनि जी नेकनि जी मोहब्बत नसीब फरमाए मां शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो सॼी जमायत जो अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए
वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। उठी भी हो तो सलातो सलाम। ओ सलाम शम्ए बज़ में हिदायत पे